Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh. अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग मुझे तमाम व्यूवर्स के कीअं आहियो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो ज़िंदगियूं कीअं आहिनि तबियतूं कीअं आहिनि सुबुह कीअं थी आहे गुज़िरियल 2 ॾींहं छुट्टी जा ॾींहं कीअं गुज़ारिया छा कुझु कयो ज़िंदगी में छा कुझु उहो कयो जेको नॉर्मली असां छुट्टियुनि में न कंदा आहियूं अच्छा जी मूं त हिकु शइ कई अच्छा आई एम काइंड ऑफ पर्सन जेका ॿाहिरि जे खाधे खां कोशिशि कंदी आहियां भॼण जी बट माण्हू किथे न किथे ॿाहिरि जे खाधे ताईं पहुची बि वेंदो आहे बट एटलीस्ट आई ट्राई त मां ॿाहिरि जो खाधो घटि खायां मां घर जो खाधो वधीक खायां तॾहिं कल्ह नॉर्मली मुंहिंजी रूटीन में इहे शयूं न हूंदियूं आहिनि त असां ॿाहिरि वञूं किथे ॿाहिरि डाइनिंग कयूं या कुझु अहिड़ियूं शयूं कयूं नॉर्मली रूटीन में न हूंदियूं आहिनि सो कल्ह उहा शइ रूटीन में आई दिस इज़ वॉट इज़ डिफरेंट फ्रॉम माई यूजुअल जेको असांजो वीकेंड गुज़रंदो आहे उन मां तव्हांजे घरनि में छा छा हो जेको हूअं न थींदो आहे ऐं हिन दफ़े थियो अच्छा जी हिन दफ़े कुझु ॿियो बि त थियो कल्ह राति जो जेको पिंक मून आहे उहो बि असांखे नज़र आयो सीज़न जेॾीमहिल ईंदो आहे स्प्रिंग जो त हीउ पिंक जेको मून आहे उहो असांखे नज़र ईंदो आहे सो कल्ह राति जो उहो बि त नज़र आयो ऐं काफ़ियुनि जॻहियुनि ते पाकिस्तान में माण्हुनि ॾिठो बि इंटरनेट ते जेके वीडियोज़ आहिनि उहे असांखे नज़र आयूं पिक्चर्स नज़र आयूं बिकॉज़ इहे शयूं कॾहिं कॾहिं थींदियूं आहिनि सो उहे शयूं बि असांखे नज़र आयूं गॾोगॾु जी वरी जॾहिं असां अॼोके ॾींहं ते अचूं था अच्छा ॿियो सबर अञा अॼोके ॾींहं ते नथा अचूं अञा गुज़िरियल उन वीकेंड जे बारे में ॻाल्हाइणो आहे जंहिंमें खोड़ कुझु थियो PSL तव्हां ऐं मां बख़ूबी सुञाणूं था त स्टार्ट थी वियो आहे PSL जी अपडेट असां कीअं ॾींदासीं ईअं कीअं थो थी सघे त PSL हली रहियो हुजे ऐं असां PSL जी अपडेट न ॾियूं छा ईअं थी सघे थो पाकिस्तान में रहंदे ऐं क्रिकेट सां मुहबत कंदे छा ईअं थी सघे थो त असां क्रिकेट जे बारे में न ॻाल्हायूं क्रिकेट असांजे मुल्क में थिए असांजे शहर में थिए ऐं असां हुन ते तबसरो न कयो पहिरियों मैच जेको तव्हां ऐं मां बख़ूबी सुञाणूं था त लाहौर कलंदर्स ऐं इस्लामाबाद जेको यूनाइटेड आहे उन्हनि जे विच में पहिरियों मैच थियो हो ऐं उहो थियो हो कोई 11 अप्रैल ते जीतण वारी टीम जेका हुई इस्लामाबाद बिकॉज़ इलाही स्ट्रॉन्ग टीम आहे भई कराची वटि जॾहिं इहो मौक़ो ईंदो ऐं जॾहिं इस्लामाबाद ऐं कराची हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं ईंदा त पोइ केरु जीतंदो बिकॉज़ इस्लामाबाद उहा टीम आहे जंहिं खोड़ दफ़ा PSL जीतियो आहे सो जी ख़ैर पहिरियों मैच त इस्लामाबाद जीतियो लाहौर खां सेकेंड मैच जेको थियो उहो क्वेटा ग्लैडिएटर्स ऐं पिशावर ज़ल्मी जे विच में थियो ऐं खटण वारी टीम कहिड़ी हुई क्वेटा जी इन सां गॾोगॾु थर्ड मैच जेको कराची किंग्स ऐं मुल्तान सुल्तान जे विच में थियो ऐं जी ताड़ियुनि सां गॾु कराची मैच जीतियो उन सां गॾोगॾु कल्ह जेको मैच हलियो पिए काफ़ियुनि जॻहियुनि ते स्क्रीन्स बि लॻल हुयूं मैच बि असां इंजॉय करे रहियासीं ॿियूं शयूं बि इंजॉय करे रहियासीं घरनि में बि तबसरा थी विया उहे मैच हो लाहौर कलंदर्स ऐं क्वेटा ग्लैडिएटर्स जे विच में ऐं जी लाहौर जी टीम हिते जेका आहे उहा खटे वई सो जी अॼु या अॻियां PSL जो जेको ही तमामु जेको सीज़न हली रहियो आहे हुन में आहिस्ता आहिस्ता टीम्स जेके आहिनि उहे साम्हूं अची रहियूं आहिनि हिक ॿिए जे ॾिसणो इहो आहे त हिन दफ़े PSL जी जेका ट्रॉफी आहे उहा केरु खटे थो वञे इहो हिकु सुवालु आहे गॾोगॾु अॼु 14 अप्रैल आहे 14 अप्रैल जेका आहे उहा इंटरनेशनली डिफरेंट शयुनि जे लाइ सेलिब्रेट कयो वेंदो आहे सभिनी खां पहिरीं जंहिंजो ज़िक्र मां करणु चाहियां थी त असां ज़िंदगी में मुस्कुराइणु थी त ख़ैर हिकु वर्ल्ड मूवमेंट जेका आहे उहा लाफ्टर जी आहे जेको अॼोको ॾींहुं जेको सेलिब्रेट कयो वेंदो आहे पर ज़िंदगी में असां मुस्कुराइण बि विसरी विया आहियूं छा तव्हांखे ख़बर आहे त हीअ हिकु थेरेपी आहे जेका स्पेसिफिकली उन्हनि माण्हुनि खे ॾिनी वेंदी आहे जेके डिप्रेस्ड माण्हू हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि त असां वारो माण्हू को हरू खिले त चवंदासीं को चरियो थी वियो आहे को हरू खिली रहियो आहे बट दिस इज़ एक्चुअली मेडिकली एंड साइंटिफिकली प्रूवन त लाफ्टर जेका आहे उहो तव्हांजो स्ट्रेस बि घटि कंदो आहे तव्हांखे डिप्रेशन मां बि कढंदो आहे ऐं तव्हांजे जेको मूड आहे उनखे बि फ्रेश कंदो आहे चाहे तव्हांखे खिल अची रही आहे या न अची रही आहे तव्हां हूअं ई ट्राई टू गिव अ लाउड लाफ्टर ताकी तव्हांजी उहे तमामु जेके डिप्रेसिंग फीलिंग्स आहिनि जेके तमामु मुश्किल शयुनि सां तव्हांजे कम जे प्रेशर सां खोड़ सारियुनि शयुनि सां तव्हांजे मथां अचनि थियूं उहे तव्हां खां परे थी सघनि ऐं तव्हांजी नेचर में ख़ुशहाली अची सघे तव्हांजी नेचर जेका आहे उहा प्यारी थी सघे गॾोगॾु 14 अप्रैल हिकु ॿिए ॾींहं लाइ बि सेलिब्रेट कयो वेंदो आहे 14 अप्रैल ते छा सेलिब्रेट कयो वेंदो आहे 14 अप्रैल ते सेलिब्रेट कयो वेंदो आहे वर्ल्ड मूवमेंट ऑफ गार्डन्स डे
ही जेको ग्रीन्स जो जेको हिकु ॾींहुं आहे उहो छा लाइ मल्हायो वेंदो आहे, तव्हां ई मां बख़ूबी सुञाणूं था त असां वटि काफ़ियुनि जॻहुनि ते असां वटि जिते सुठियूं सुठियूं शयूं थींदियूं आहिनि उते कुझु अहिड़ियूं बि शयूं थींदियूं आहिनि जेके दिलि खे ॾुखाइण वारियूं हूंदियूं आहिनि, स्पेसिफिकली व्हेन इट कम्स टू ग्रीन। त असां वटि जेका ग्रीनरी आहे उन ग्रीनरी खे काफ़ियुनि जॻहुनि ते बिकॉज़ ऑफ ज़हरा अहिड़ी जेके सिटीज़ हूंदियूं आहिनि उन में बिल्डिंग्स जो जेको शुमारु हूंदो आहे उहो घणो हूंदो आहे। सो उते असांजूं जेके वण आहिनि, जेके असांजियूं जेके ग्रीन आहिनि, उहे तमामु शयूं जेके आहिनि उहे किथे न किथे असांखे माइनस थींदे नज़र ईंदियूं आहिनि। हिन ॾींहं खे उन जी अवेयरनेस लाइ मख़सूस कयो वियो आहे। हिन ॾींहं ते तव्हां पंहिंजे घरनि में पंहिंजे ॿारनि सां गॾु तव्हां का हिकु का अहिड़ी शइ ज़रूरु हुन में शामिलु रखो। न सिर्फ़ु साल में हिकु दफ़ो, मूंखे त लॻे थो ही हर रोज़ु हिकु दफ़ो ज़रूरु डिस्कस थियणु खपे। हर रोज़ु को हिकु चवंदा आहिनि त को हिकु ॿूटो बि ख़बर न आहे सुभाणे उहो कंहिंजे लाइ सुठो साबित थिए, ख़बर न आहे सुभाणे उहो कंहिंजे कमु अचे। चवंदा आहिनि त जॾहिं तव्हां को बि ॿिजु पोखींदा आहियो, शायदि तव्हांखे इहो लॻंदो आहे त हीउ ॿिजु हींअर मां पोखी रहियो आहियां, ख़बर न आहे केॾी महिल वॻो थींदो। ठीकु आहे, उहो शायदि तव्हांखे कमु न अचे, पर तव्हांजी जेका नेक्स्ट जनरेशन आहे वॾो थी उनखे ज़रूरु छांव ॾींदो। इन सां गॾोगॾु असां ॿिए कंहिं तरीक़े सां इहा गार्डनिंग करे सघूं था, ॿिए कंहिं तरीक़े सां असां ॿिज पोखे सघूं था घरनि में। स्पेसिफिकली जॾहिं तव्हां शहरनि में रहो था त अपार्टमेंट सिस्टम हाणे हर शहर में अची रहियो आहे। सिर्फ़ु इहो न आहे त कराची में अपार्टमेंट सिस्टम आहे, ऑलमोस्ट मुल्क जे हर शहर में आहिस्ता आहिस्ता अपार्टमेंट सिस्टम इन्वॉल्व थी रहियो आहे। सो ज़ाहिर असां वटि गार्डन्स आहिनि कोन जो असां ईअं गार्डनिंग करे सघूं। असां छा करे सघूं था, असां पंहिंजे किचन्स में, पंहिंजी नंढी बैल्कनीज़ में, पंहिंजे रूम्स में उहे नंढा प्लांट्स हणी सघूं था। रूम्स में जेके असां वटि उहे प्लांट्स हूंदा आहिनि जेके अहिड़ी तरीक़े जी प्लांट्स हूंदा आहिनि जेके तव्हांजा स्लीपिंग तव्हांजी जेका हैबिट आहे उनखे सुठो कंदा आहिनि, तव्हांखे डीप स्लीप ॾींदा आहिनि ताकी तव्हां जेॾी महिल उथो त फ्रेश थी उथो। किचन्स में असां नंढा प्लांट्स असां रखी सघूं था जंहिंमें धनिया आहे, कड़ी पतो आहे, मिर्ची आहे। इहे नंढियूं शयूं आहिनि जेके इलाही नंढड़े पॉट में थी सघनि थियूं ऐं तव्हांखे फ्रेश उहे शयूं बि मिली सघनि थियूं। अगरि तव्हां कॾहिं ज़िंदगी में फ्रेश जेका तव्हां उन प्लांट मां जॾहिं धनिया खणंदा आहियो, कड़ी पतो खणंदा आहियो या मिर्ची खणंदा आहियो या जेके टमाटर खणंदा आहियो, का बि अहिड़ी शइ तव्हां खणंदा आहियो उनखे फ्रेश खणी जॾहिं पचायो हूंदो त तव्हांखे इन शइ जो बख़ूबी इल्मु हूंदो त उहा फ्रेश शइ केतिरी सुठी हूंदी आहे। सो असां पंहिंजे घरनि में बि इहे नंढियूं शयूं पोखे सघूं था। इहो नंढो जेको एक्ट आहे इहो करे सघूं था ताकी असांजो महांगाई बि अॻियां वधंदी पई वञे, त असांजी महांगाई जो जेको हिकु शरह आहे उहो बि वधंदो पियो वञे। उन सां उहो बि असां कवर करे वेंदासीं त उहे शयूं असांजे घरनि में हूंदियूं। गॾोगॾु असां पंहिंजे ॿारनि खे हिकु ॾाढी सुठी एक्टिविटी बि ॾींदासीं उन्हनि जे फ्यूचर जे लाइ ऐं उन्हनि खे फ्यूचर में पाण इहे तमामु शयूं करणु जेको आहे उहो बि सेखारींदासीं। शोभी भाई असां सां गॾु हूंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम शोभी भाई, छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अस्सलाम वालेकुम, वालेकुम अस्सलाम। और हमेशा की तरह शुक्र है फ्रेश मॉर्निंग। वीकेंड कैसा गुजरा पहले तो ये बताएं, 2 दिन क्या किया आपने? 2 दिन हमारे तो देखें इवेंट्स होते हैं, लेकिन डे में ये था कि ऑफ थी तो ज़ाहिर फैमिली के साथ स्पेंड किया सारा टाइम, ये है तो अच्छा भी लगा। लेकिन ये है कि छुट्टी के बाद एकदम आना डे फर्स्ट पे ये थोड़ा सा हो जाता है, मुश्किल हो जाता है, बड़ा मुश्किल अमल लगता है वाकई में, है ना। अच्छा मज़ा भी आता है क्योंकि भागम भाग होती है ना, तो उसमें ज़रा ज़्यादा मज़ा आता है। मैं विश मेरी बहन आप बताइए ना। भाई बड़ा ज़बरदस्त वीकेंड मेरा अल्हम्दुलिल्लाह गुजरा है। कुछ भी जब भी कोई रूटीन से चेंज चीज़ होती है ना, मुझे लगता है कि हाँ जी लग रहा है हम जिंदा है, नहीं ज़िंदगी में कुछ हो रहा है। अच्छा जी, ज़िंदगी में ज़िंदा रहने के लिए और बड़ी चीज़ें ज़रूरी हैं। एक गाना ज़रूरी है सनम। हम गाना, बिल्कुल गाना मैं आपसे भी सुनूंगा, ये आप मुझसे लाइव वादा कर लें। हाँ, शुरुआत करेंगे जैसे हमेशा शोभी भाई का स्टाइल है। शोभी भाई क्या हम सुन रहे हैं? हमदे बहुत मशहूर ज़माना कलाम हमदे बारी ताला, और ये भी बहुत लोगों ने इसे गाया, बहुत अपने तरीके से गाया, लेकिन बेसिकली है ये नुसरत फ़तेह अली ख़ान साहब लेट मरहूम जो है हमारे उस्ताद, उन्हीं की है। मालिकुल मुल्क ला शरीक लहू वदहू ला शरीक लहू हर इब्तिदा तेरे नाम से
तेरी हमदो सना अल्हम्दुलिल्लाह के तू मेरे मोहम्मद का खुदा। अल्लाहू 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 अल्लाहू। सना बशर के लिए, सना के लिए तमाम हमद। सना बशर के लिए, सना के लिए तमाम हमद। साज़बार है खुदा के लिए, अता के सामने या रब। खता खता का जिक्र है क्या तू है अता के लिए। अल्लाहू 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 हो अल्लाहू अल्लाहू हो अल्लाहू। ये ज़मीं जब न थी, आसमां जब न था, चांद सूरज न थे, ये जहां जब न था। ये ज़मीं जब न थी, ये जहां जब न था, चांद सूरज न थे, आसमां जब न था। राज़े हक भी किसी पर आया जब न था, राज़े हक भी किसी पर आया जब न था। हाँ मगर था भी तू, हाँ मगर था भी तू, तू भी है तू ही तू। अल्लाहू 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 अल्लाहू। ला इलाहा तेरी शान या वादहू, तू ख्यालो तजस्सुस तू ही आरज़ू। आँख की रोशनी दिल की आवाज़ तू, आँख की रोशनी दिल की आवाज़ तू। था भी तू है भी तू, था भी तू है भी तू, है मगर तू ही तू। अल्लाहू 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 अल्लाहू
अल्लाहू अल्लाहू अल्लाह हो अल्लाहू 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 अल्लाह। वाह जी वाह, वाह जी वाह, वाह जी वाह, क्या ही बात है, क्या ही बात है। वक्त आए ब्रेक जो तहां से मुलाकात कयूं था कुछ देर में सलाम सिंध में। सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध। वेलकम बैक जी। मेहमान सगद आहिनि, मेहमान जी तारीफ़ जी तरफ़ हलूं था ऐं पोइ कचहरी जो सिलसिलो भी इंशाअल्लाह स्टार्ट कयूं था। सगद सभिनी खां पहिरीं हिन तरफ़ जेके पर्सनैलिटी तशरीफ़ फरमा आहिनि, पाण चवण जे लाइ हे गवर्नमेंट सर्वेंट आहिनि, पर उन सां गॾोगॾु टैलेंट शाइरी जो भी अथनि, नॉवल निगार भी अथनि, नॉवल भी हिननि जो मार्केट में मौजूद आहिनि, गॾोगॾु जी स्टोरी राइटर भी आहिनि। सगद अब्दुल हफ़ीज़ भट्टी साहब जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। कीअं हो, ख़ैरियत सां हो, ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो ज़िंदगी कीअं आहे? ज़िंदगी कमाल आहे, एक सबक आहे, डेली लेसन्स इन, so we have to pick and go through it. सही। अॼु छुट्टी कई? रेस करणी पई, हाँ, करणी पई मजबूरी। छा कयूं मजबूरी। अरे जी इंशाल्लाह इन्हनि छुट्टियुनि ते बि ॻाल्हाइबो इंशाल्लाह। उन सां गॾु हिकु ॿी पर्सनैलिटी तशरीफ़ फरमा आहे, उनजी तरफ़ बि वञणु चाहियां थी। पाण हिकु मोटिवेशनल स्पीकर भी आहिनि, सोशल एक्टिविस्ट भी आहिनि, एंटरप्रेन्योर भी आहिनि। सगद मोहम्मद यासिर इकबाल साहब जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। कीअं हो, ख़ैरियत सां हो, ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? ज़िंदगी कीअं आहे यासिर साहब? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र है। माशाल्लाह। कीअं गुज़री रही आहे, किथे गुज़री रही आहे? सारी गुजरी रही है, इटाज गुजरी रही है विद इन द कंट्री। विद इन द कंट्री गुज़री रही आहे यार, इहो मज़े जी ॻाल्हि आहे ज़िंदगी जी। विद इन द कंट्री गुज़री रही आहे, सही आहे। हिते ई गुज़रंदी, ॿियो किथां गुज़रंदी? प्लान तो कोन्हे? वेल देयर आर मल्टीपल ऑप्शंस फॉर एवरीवन, बट अल्हम्दुलिल्लाह। यू आर लुकिंग फॉर एनी ऑप्शन? नो नो, आई एम जस्ट सेइंग इट। अच्छा पोइ ठीकु आहे। अच्छा जी, हिन तरफ़ सां गॾु हिकु ॿी पर्सनैलिटी तशरीफ़ फरमा आहे, इन जी तरफ़ बि वञणु चाहियां थी। असां गॾु हिकु अहिड़ी आवाज़ तशरीफ़ फरमा आहे जेका कई सालनि खां माशाल्लाह डिफरेंट जॻहुनि ते तव्हां खे ॿुधंदा बि हूंदो। हे बख़ूबी एंटरटेन करण बि ॼाणींदा आहिनि, डिफरेंट वीडियोज़ में बि तव्हांखे नज़र आया आहिनि। असां गॾु अब्दुल ख़ालिक साहब जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। कीअं हो, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? जी जी। ज़िंदगी कीअं आहे ख़ालिक? सुठी, माशाल्लाह। कीअं गुज़री रही आहे, किथे गुज़री रही आहे? गुज़री त हिते ई रही आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। जिते वेठा आहियूं हिन टाइम, जिते वेठा आहियूं उते ई गुज़री रही आहे। ऐं तंहिंखां सवाइ सभु कुझु सही आहे। अलाह जी महिरबानी, करम नवाज़ी आहे मालिक जी। मुतमइन आहियूं पंहिंजी ज़िंदगी में, अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे। अच्छा पहिरियों अॼु जेको सवाल आहे मां पंहिंजो इहो थी स्टार्ट कयां, मौक़ो मिले ज़िंदगी में किथे ॿाहिरि फैमिली सां गॾु सेटल थियण जो, अवेल कंदो या न कंदो? न वेंदासीं, न वेंदो? हिते बहितर आहियूं। एॾियूं फैसिलिटीज़ आहिनि ॿाहिरि यार। थीम न आहे, का सोच एतिरी कान्हे की ॿाहिरि निकिरण जी। फ़िलहाल सच ॻाल्हाइजे, हा जिथे आहियूं ख़ुशि आहियूं असां। सही। अगर मतलब कि तव्हांखे पूरो फ्री में भी पूरो पैकेज करे उते वञी का नौकरी भी ॾेई छॾे, न पोइ बि न वेंदासीं। पक सां छो जो जेको असां सोचो कयो आहे, लिखाए वठंदमि तव्हां सोचे वठो। पंहिंजी सिंध खे छॾे काॾे वेंदासीं? वाकई में इहा वाकई सही ॻाल्हि आहे। हिते न्यूज़ीलैंड में वञण जो शौक़ु आहे, अहिड़ो छा आहे उते जेको हिते न आहे? उते स्पेस आहे, कुझु अहिड़ो उते स्पेस आहे, पंहिंजे पाण खे माण्हू वक़्तु ॾेई सघे थो। बेस्ट ईअं हाउ टू एक्सप्लोर योर सेल्फ। ठीकु आहे, तव्हांजे अंदरि में हिडन टैलेंट कहिड़ो आहे उनखे एक्सप्लोर कयो, वधीक उन में तव्हां पर हणो, तव्हांखे परवाज़ मिले। ईअं फुज़ूल जी ज़िंदगी में हाउ डू यू नो दैट कि तव्हां न्यूज़ीलैंड वञी तव्हांखे इहो सभु कुझु मिलंदो? उते असां वटि क्रिएटिविटी जेकी आहे न उहा वधीक आहे बनिस्बत असां पाकिस्तान जी ॻाल्हि कयूं। हिते ॾिसो क्रिएटिविटी खे स्पेस जेको आहे उहो अञा नथो मिले। सभु पंहिंजे पंहिंजे हणा वणा करे कमु कनि था, अॻिते वधनि था। बट उते छा आहे जो मुख़्तलिफ़ कागज़ी डॉक्यूमेंटेड तव्हांखे प्लेटफॉर्म्स मिलंदा त ठीकु आहे भाई हिन वटि आहे, न्यू आहे खणोसि बाबा। हिते असां वटि न्यू जे लाइ बि 3-4 साल का न का शइ या घर वेठो हूंदो तॾहिं वञी को चांस मिले। ॿाहिरि चांसिस अपॉर्चुनिटीज़ जाम आहिनि। ऐसे ही यासिर साहब? वेल देखिए, इट डिपेंड्स ऑन एवरीवन्स पॉइंट ऑफ व्यू। ज़ाहिर है ये हिकिड़ा माशाल्लाह इंटेलेक्चुअल माण्हू आहिनि, इन जो अगरि कोई नतीजो आहे त उनजे वास्ते हिकिड़ी ॿ वॾी कोई न कोई रीज़न्स हूंदियूं मल्टीपल। मतिलबु आई पर्सनली बिलीव ठीकु आहे, इन जी ॻाल्हि पहुती जी जॻह आहे, विद ड्यू रिस्पेक्ट। पंहिंजे एॾा एक्सट्रीम रॉ टैलेंट आहे पाकिस्तान में। अनफॉर्चुनेटली प्लेटफॉर्म्स नहीं मिली रही है, न टैलेंट होतरा से ग्रूम नहीं थी रही हो, जो गाल ही करी है। तो ख्वाहिश एज अ पर्सन मुंहिंजी ही है कि अल्लाह करे कि इन सिस्टम में आओ एज एन इंडिविजुअल या पा बदे एज एन इंडिविजुअल कोई बेहतरी गिनी नहीं अची सघे फॉर द नेक्स्ट जनरेशन। इट्स नॉट ऑलवेज अबाउट योर सेल्फ। कुछ होता है कि बुनियाद जो पत्थर कटे कोई के नज़र न अचनो, मगर सजी इमारत हू जो पाड़ी ने रखे तो अल्लाह करे कि
की वधारे नासिक बुनियाद जो पत्थर भी बनी वञे ने नेक्स्ट जनरेशन अगर की बेहतर फ्यूचर ना रहनि हिन मुल्क में देन दिस इज़ द प्रेफरेंस। बिल्कुलु 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 सही ॻाल्हि आहे। ऐं यू नो वट कल्ह टियों ॾींहं जी शायदि ॻाल्हि आहे, कॾहिं कॾहिं तव्हांजी दिलि चवंदी आहे न ईअं डिफरेंट सर्विस करण जी, त खोड़ सारियुनि शयुनि में इवन मां इहो न पई चाहियां त असांजी एशिया में के माण्हू आहिनि जिन अहिड़ो कुझु लिखियो आहे, अंग्रेज़नि जी ॻाल्हि पई कयां, बिकॉज़ ज़ाहिर आहे उहे नॉर्मली स्क्रॉलिंग में तव्हां वीडियोज़ ॾींदा आहियो त ऑथेंटिकेशन हुनजी ख़बर कोन हूंदी आहे त वीडियो किथां जी आहे, बट अंग्रेज़नि जी उहे वीडियोज़ आहिनि। उन्हनि वीडियोज़ में खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंमें पाकिस्तान टॉप नंबर ते हो। सो असां वटि अहिड़ियूं शयूं आहिनि तॾहिं ई दुनिया असांखे मञे थी, तॾहिं ई एतिरी जेका जॾहिं तव्हां ॾिसो था त एतिरी नंढी कंट्री हुजण खां पोइ बि असां वॾियुनि वॾियुनि कंट्रीज़ खे कम्पीट करे रहिया आहियूं। ठीकु आहे, असां उन क्राइटेरिया ते न पहुची सघिया आहियूं, बट एटलीस्ट चवंदा असां हथियार बि कोन किराया आहिनि। सो असां किथे न किथे असां कमु करे रहिया आहियूं ऐं कमु सुठो थी बि रहियो आहे। बट येस, जीअं तव्हां ॻाल्हि कई त हर कंहिंजो पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू आहे। सो ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त दुनिया ज़मीन त ख़ुदा ताला त हिकिड़ी तकलीफ़ कई त असां अलॻि अलॻि साइट सां क्रिएट करे छॾिया आहिनि। सो सॼी दुनिया ही ॾाढी ख़ूबसूरत आहे, ॾाढी प्यारी आहे, पर उन में अगरि को इंसान सुठा अमल करे विझे, पोइ चाहे हिते करे या ॿियो किथे करे, त छा ई ॻाल्हि हुजे। अच्छा जी, सभिनी खां पहिरीं त थोरो सो ज़रूरु इहो बि ॼाणणु चाहींदमि, तव्हां माशाल्लाह राइटिंग में ॾाढी महारत हासिल रखो था ऐं तव्हांजा शाइरी जो किताब मार्केट में अवेलेबल आहे, नॉवल जो किताब आहे, स्टोरी सां बि थोरो सो इन हवाले सां ॿुधाइजो। सो मूंखे शाइरी कंदे न 7 साल थी विया आहिनि। ठीकु आहे, ऐं इन्हनि 7 सालनि में 3 किताब आंदा आहिनि। एज़ अ पहिरियों जेको मुंहिंजो किताबु आहे रोशनी जा रंग, उहो पोइट्री में आहे। उनखां पोइ डिजिटल किताबु आहे उञायल ख़्वाब, उहो सिंध सलामत वेबसाइट ते मौजूदु आहे। टियों रिसेंटली 2025 गुज़िरियल महीने फेब में मुंहिंजो पैसो नॉवलेट ठाहियो। त इहो सॼो माइंड स्ट्रक्चर ते आहे, माइंड साइंस ते आहे, त इंसान पाण खे पहिरियां कीअं ख़ूबसूरत करे, उनखां पोइ मुआशिरे खे ख़ूबसूरत करे। थॉट प्रोसेस छा आहिनि ऐं जेके ॾींहं में 60,000 थॉट्स अचनि था, उन्हनि मां असांखे कहिड़ा पिक करणा आहिनि ऐं उहे कहिड़ा असां अॻिते वठी वञणा आहिनि ऐं कहिड़ा असांखे डाउन कंदा, कहिड़ा असांजी वाइब्रेशन खे फ्रीक्वेंसी खे अप कंदा। ठीकु आहे, त हीउ जेको किताबु आहे नॉवलेट, इहो टोटल यंग जनरेशन्स ते आहे। ॾिसो ॿाहिरि वञण जो बि रीज़न या हीअं आहे, ॾिसो न तव्हां किथे बि वेहो रेगुलेट त करे सघो था न सोसाइटी खे, भले तव्हां दुनिया जे कहिड़े कुंड में बि हुजो रेगुलेट करे सघो था। त असां वटि भले मौक़ा या कुझु बि, इंसान हमेशह मौक़ो जेको हूंदो आहे न उहो यूनिवर्स जी तरफ़ खां कोशिशि करे, पंहिंजी स्ट्रगल हुजे ऐं अंदरि जो ज़र्फ़ सेट करे ऐं थॉट्स ते कमु करे, स्ट्रक्चर हुजे उन वटि माइंड जो। त मां जेकॾहिं ऑफिसर थियणु थो चाहियां त मूं वटि इनिशियल स्टेप्स कहिड़ा आहिनि, मिडिल कहिड़ो आहे ऐं एंड कहिड़ी आहे। जेसि ताईं असां वटि इहो मॉडल न हूंदो तेसि ताईं असां कुझु नथा करे सघूं। त हीउ लिटरेचर जेको आहे न इहो टोटली सोल बेस्ड हूंदो आहे, त तव्हां जिस्म खे कीअं हरकत कराईंदो। जेसि ताईं असां सोल ड्राइविंग न सिखंदासीं त असांजो जिस्म कम जो ई न आहे। बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां। अच्छा सभु जीअं जनाब फरमाए रहिया हुआ त डिफरेंट थॉट्स आहिनि। एज़ अ मोटिवेशनल स्पीकर तव्हां कीअं था ॾिसो त उन्हनि मां उहे थॉट्स कीअं पिक कजनि जेका असांजी अॻियां जेका ज़िंदगी आहे उनखे बहितर करे सघनि। नारो हज़रत अली जो हिकिड़ो बहुत मशहूर मारूफ़ कौल आहे कि ख़ुशि नसीब हू न आहे जिन जा नसीब सारा आहिनि, ख़ुशि नसीब हू आहे जो पुट जे नसीब मथे ख़ुशि आहे। वाह वाह वाह, कुझु वारी ॻाल्हि आहे। इट्स ऑल अबाउट फ्रॉम हियर। हिकिड़ी नंढी सी कंप्लीटली अ डिफरेंट ओपिनियन अगरि तव्हां ॾिसो पंहिंजी ज़िंदगी खे बिल्कुलु ई ॿिए तरीक़े सां ॾिसंदो। अच्छा, सेम सिचुएशन सेम पर्सन, सिर्फ़ु सोचण जो अंदाज़ बदिली वञे, सिचुएशन चेंज थी वञे। जस्ट सपोज हिकिड़ो शख़्स वेठो हो तन्हाई में, जस्ट लाइक 60,000 थॉट्स हिन ॾे अचनि था, तो ही वो 60 रिटायर्ड थी वियो हो, तो उहो लिखी रहियो हुयो तो ने उहो लिखे थो पॉइंट्स उन लाइफ जा, ने चए थो कि दिस इज़ द 60th ईयर ऑफ माई लाइफ एंड दिस इज़ द वर्स्ट ईयर ऑफ माई लाइफ। चए थो इन बार आउं रिटायर थियो, हिन बार मुंहिंजो हिकिड़ो बहुत सेंसिटिव सर्जरी बि हू थी हुई, हिन बार मुंहिंजे बच्चे जो गड्डी जो एक्सीडेंट थी वियो जिन में हू सिवियर इंजर्ड थी वियो, गड्डी तबाह थी हुई। इन तरह जा 7-8 ॾो पॉइंट्स हू लिखियो एंड एट द एंड हू लिखे थो कि दिस इज़ द वर्स्ट ईयर ऑफ माई इंटायर लाइफ। हू सुम्ही वञे थो, हुनजी वाइफ कमरे में दाख़िल थिए थी, हू पेपर नारे थी ने हू पॉइंट्स पढ़े थी ने उनजे वासे ऊच पॉइंट्स खे री राइट करे थी कि दिस इज़ द बेस्ट ईयर ऑफ माई लाइफ। लिखे थो कि आई एम 60 years एंड हैव रिटायर्ड, अने ऐं इज़त से रिटायर थियो आहियां। घणा माण्हू 60 year तक न आहे पुगना। हिन बार मुंहिंजी सर्जरी कामयाब थी, जिन मर्ज़ में वास्ते 20 वर्ष तकलीफ़ में हो, हिन बार मूंखे हुनसे निजात मिली हुई। दिस इज़ द बेस्ट ईयर ऑफ माई लाइफ, हिन लाइ कि मुंहिंजे बच्चे जी कार जो एक्सीडेंट थियो, गड्डी तबाह थी हुई, लेकिन हुन मुंहिंजे बच्चे खे ज़िंदगी ॾिनी।
एंड में लिखे थे दिस इज द बेस्ट ईयर ऑफ माय लाइफ ने हु जटे पढ़े तो सोचे तो शी इज राइट सो इट्स सेम स्टोरी सेम पर्सन इट्स द परसेप्शन कि आई किन तरह से नारोता चीज़ है कि अगर आई पॉजिटिवली नारना इट्स जस्ट लाइक कि अगर हम जो येलो ग्लासेस पेरी की था तो हर चीज़ येलो नजर अचनी अगर हम हर चीज़ ब्लैक ग्लासेस तो हर चीज़ ब्लैक नजर अचनी सो इट्स ऑल अबाउट द परसेप्शन कि आई चीज़ है कि नारोता अगर आई की नेगेटिविटी नारनी है तो आई मनो सलवा कौम खेंजे बाद भी आखिरी बेजार थी हुई हालांकि जन्नत जो खेंजो हो कि हाँ सब बेजार थी हुई हालांकि मनो सलवा हो तो इट्स ऑल अबाउट हाउ यू सी द सिचुएशन बिल्कुल अगर आई पॉजिटिव ही हो तो चीज़ ऑटोमेटिक आई सामने पॉजिटिव अचनी हो सही सही अच्छा ने इनके अलावा थॉट असल में अकड़ो ऑरा भी है बेसिकली इट्स लाइक अ मैग्नेट अगर आई पॉजिटिव सोची रही है तो आज जिंदगी में पॉजिटिव माण्हू कनेक्ट थी ना एज अ पॉजिटिव थॉट्स अचना अच्छा अल्लाह जो भी आए कि हदीस पाक जो मफ़हूम है कि अल्लाह ताला फरमाए तो कि आओ इंसान जो गुमान जे साथ या अगर इन जो गुमान मुंहिंजे लाइ सारो है तो ई आओ इनजे लाइ हर चीज़ सारी थी नहीं हाँ हाँ उन जो गुमान नेगेटिव आए तो हर चीज़ नेगेटिव थी तो ई इट्स नॉट जस्ट मतलब ही हिकिड़ो सिर्फ़ु डायलॉग ना या हिकिड़ी सिर्फ़ु ई न कि हेड़ो थिए थो मतलब हिकिड़ो सिर्फ़ु ही कहावत न आहे ही एक्चुअल में आहे एक्चुअल थिए थो बचपन खां असां पढ़ंदा रहियासीं त सुठनि माण्हुनि सां सुठो थींदो आहे बुरनि माण्हुनि सां बुरो थींदो आहे अक्सर मां इन ॻाल्हि खे पंहिंजे शो में बि रिपीट कंदी आहियां जेका असांजा अॼोका जेके ॿार आहिनि उन्हनि खे बार बार ताकी उन्हनि जी ज़ुबाननि ते बि उहो ई अचे मुंहिंजी मदर हमेशह 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 बचपन खां असांखे सेखारियो त जॾहिं बि ॻाल्हायो सुठो ॻाल्हायो बिकॉज़ यू नेवर नो केॾी महिल उहा शइ सच थियण वारी आहे ऐं हूअं बि जॾहिं तव्हां अगरि माहौल नेगेटिव आहे शयूं नेगेटिव थी रहियूं आहिनि डिप्रेसिंग आहे ज़िंदगी में तव्हांखे लॻे थो कुझु सुठो नथो थिए पर अगरि तव्हां सुठो ॻाल्हाईंदो त तव्हां नथा ॼाणियो त कीअं आहिस्ता 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 उहे जेके बुरियूं शयूं आहिनि उहे सुठे में तब्दील थियण शुरू थी वेंदियूं तव्हांखे उहे ई बुरी शयूं जेके आहिनि उन्हनि जो पॉज़िटिव जेको साइड आहे उहो नज़र अचणु शुरू थी वेंदो गाने जी तरफ़ वेंदासीं ख़ालिक साहिबु छा ॾिसी रहिया आहियूं छा ॿुधी रहिया आहियूं ऐं छा परफॉर्म करे रहिया आहियूं छा हींअर हिकिड़ो गज़ल आहे साथी नूर शेख साहब जो गज़ल आहे कोशिशि कंदुसि ॻाइण जी इंशाल्लाह पसंदि ईंदो प्लीज़ प्लीज़ दोस्त सदाए सबको दोस्त सदाए सबको जानी ज़बानी आहे आसानी कम पवे त कल पए दर्द जैसा मिलण ते घटि बोआ दर्द जैसा मिलण ते घटि बोआ दर्द जैसा मिलण ते घटि बोआ दोस्त दौलत तॾहिं त सॾिबो आहे दोस्त दौलत तॾहिं त सॾिबो आहे दर्द जंहिं सां मिलण ते घटिबो आहे दर्द जंहिं सां मिलण ते घटिबो आहे जो न दुख में कदें छॾे तन्हा जो न दुख में कदें छॾे तन्हा घर उन्हीअ जो त दिल में अॾिबो आहे घर उन्हीअ जो त दिल में अॾिबो आहे दोस्त दौलत तॾहिं त सॾिबो आहे दर्द जंहिं सां मिलण ते घटिबो आहे
छॾबो आहे जंहिं ॾिहाड़े जहां ही छॾबो आहे दोस्त दौलत कॾहिं त छॾबो आहे दर्द जंहिं सां मिलण ते घटिबो आहे मौत थोनू रही छिने सभ खे मौत थोनू रही छिने सभ खे ॿिनि घड़ियुनि जे लाइ त गॾिबो आहे ॿिनि घड़ियुनि जे लाइ त गॾिबो आहे दोस्त दौलत तॾहिं त छॾबो आहे दर्द जंहिं सां मिलण ते घटिबो आहे दर्द जंहिं सां मिलण ते घटिबो आहे दोस्त दौलत तॾहिं त छॾबो आहे दर्द जंहिं सां मिलण ते घटिबो आहे दर्द जंहिं सां मिलण ते घटिबो जबरदस्त 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 शबीर बीच में कहाँ ले गए थे आप हमें अच्छा खासा हम गाना सुन रहे थे पता नहीं कौन सा ऐसा लगा था पता नहीं पुराने जमाने का हम गाने पे चले गए ये क्या हुआ था बीच में हाँ तो हाँ होता रहता है इसमें तो पुराने जमाने की गजलें नहीं होती थी कि एक ट्रैक से जाके अचानक जंप करते थे दूसरे ट्रैक पर वो वाली फील आ गई अचानक खैर जी वक्त है ब्रेक जो था से मुलाकात कयूं था हिन शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh. वेलकम बैक अच्छा जी ॻाल्हियुनि जो सिलसिलो त ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां अल्हम्दुलिल्लाह हली रहियो आहे पर सां गॾु हिकु शाइर मौजूदु आहिनि असां गॾु अब्दुल हफ़ीज़ भट्टी साहब मौजूदु आहिनि हीअं कीअं थो थी सघे त असां सां गॾु हिकु शाइर मौजूदु हुजनि ऐं असां का शाइरी न ॿुधूं ईअं कीअं थो थी सघे छा ॿुधाए रहिया आउं तव्हांखे हिकु गज़ल ॿुधायां थो ठीकु आहे ज़िंदगी बेसाहे सफ़र जो चहिरो मतां हुजे ज़िंदगी बेसाहे सफ़र जो चहिरो मतां हुजे कारीअ राति जो असां मतां पहिरो मतां हुजे सभु मुसाफ़िर जुदा जुदा मंज़िल तरफ़ हिन रवाना सभु मुसाफ़िर जुदा जुदा मंज़िल तरफ़ हिन रवाना कंहिं मथां हमराज़ जो सहरो मतां हुजे एहसास जी तकलीफ़ ॿ मुहैया हितड़े एहसास जी तकलीफ़ ॿ मुहैया हितड़े हिकु इंसान ॿिए इंसान जो मोहरो मतां हुजे आउं हिकु ई वक़्तु गुज़रियो आहियां ॾुख ऐं सुख मां आउं हिकु ई वक़्तु गुज़रियो आहियां ॾुख ऐं सुख मां कंहिं अबोझ जो ॾुख गहरो मतां हुजे बरसाति पई वणनि मां किरिया नंढड़ा रूह बरसाति पई वणनि मां किरिया नंढड़ा रूह उन में झिरकियुनि जो आखेरो मतां हुजे आख़िरी बंदा सफ़र दौरान थी वारदात मूसां हफ़ीज़ सफ़र दौरान थी वारदात मूसां हफ़ीज़ चहिरो हुन जो मूं जहिड़ो मतां हुजे ज़िंदगी बेसाहे सफ़र जो चहिरो मतां हुजे कारीअ राति जो असां मथां पहिरो मतां हुजे एॾी डेप्थ में वञी शाइरी कई आहे न तव्हां एॾी डीप इहे लफ़्ज़ आहिनि
इंसान सोचे तो चवंदा आहिनि त ॿिए कंहिंखे चवण खां पहिरीं इंसान पंहिंजे गिरबान में झांके। सो ही उहे लफ़्ज़ आहिनि जेको इंसान खे पंहिंजी असलियत ॾेखारे रहियो आहे। तव्हां ॿियनि शयुनि खे त असां ॾाढो ईज़िली कोट करे छॾंदा आहियूं, कॾहिं पंहिंजे बारे में असां कोन सोचींदा आहियूं। अहिड़ा लफ़्ज़ ॿुधी सभिनी खां पहिरीं बजाए जो ॿिए कंहिंजो चहिरो साम्हूं अचे, उहा ई तव्हांजे लफ़्ज़नि वारी ॻाल्हि, पहिरीं चहिरो पाण जो ईंदो आहे। अगरि असां इहो ई करणु स्टार्ट करे छॾियूं त ॿिया माण्हू असांखे शायदि असां खां बहितर लॻनि, बिकॉज़ शायदि ॿियनि माण्हुनि जी एतिरी असलियत तव्हां नथा सुञाणो जेतिरी तव्हां पंहिंजी असलियत सुञाणो था। ही जेके लफ़्ज़ आहिनि, एॾो माशाल्लाह गहरा लफ़्ज़, एॾा घाटा लफ़्ज़, एतिरा डेप्थ में वञी लफ़्ज़ लिखणु, छा को हिकु मख़सूस टाइम हूंदो आहे शाइर जो? यस, उन सिचुएशंस जेके असांजा एक्सपीरियंस कंदा आहियूं लाइफ में, सम हाउ अगरि साम्हूं को एक्सीडेंट थी वियो, ठीकु आहे, त हाणे असां शाइर हिन खे ॾिसंदो कीअं त एक्सीडेंट ते छा लिखंदो ऐं छो थियो इहो एक्सीडेंट, वॉट इज़ द रीज़न बिहाइंड दैट, ठीकु आहे। त उन शइ खे जॾहिं असां हिकु फिनोमिना में खणी वेंदासीं त यूनिवर्स दरअसल हिकिड़ी शइ विदिन दी नैनो सेकेंड्स हिकिड़ो सोल खसे थी वञे कंहिंखां, ऐं उहा औरत जे मथां हिकु क़यामत थी गुज़रे, पर साॻियो ई जेको मां बस में वेठो आहियां, आई एम रिलैक्स, इहो छा आहे? अगरि हो ज़ुल्म आहे त हे ख़ुशी छा मुमकिन आहे? चवंदा आहिनि त मौत दरअसल मुलाक़ात आहे ख़ुदा सां, त पोइ या हो ख़ुशी आहे या हे जेको मां वेठो आहियां बस में इहो ज़ुल्म आहे। त पोइ इन ॿिन्हिनि शयुनि खे पाण कंपेरिज़न जी तरफ़ वठी वेंदा आहियूं ऐं पाण हिकु लफ़्ज़ निकिरंदा आहिनि, फ्लो हूंदो आहे, स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ थॉट्स, उहो निकिरंदो आहे ऐं अहिड़े तरीक़े सां हीअ शइ थी वेंदी आहे। सही सही। अच्छा, हिते हिकु शइ जेका मां ज़रूरु इहा बि ज़रूरु कोट करणु चाहींदमि त कॾहिं कॾहिं इंसानु ईअं थींदो आहे, इंसान खे कैफ़ियत में हूंदो आहे ऐं चाहींदो आहे लफ़्ज़ तख़लीक़ करणु, त उहे कॾहिं थींदा कोन्हनि। अक्सर हर आर्टिस्ट सां थींदो आहे, शाइर बि आर्टिस्ट जो हिकु फील्ड आहे। सो कॾहिं इंसानु चाहींदो आहे, न थींदो आहे, ऐं कॾहिं कॾहिं फ्लो में तव्हांखे एतिरियूं सारियूं शयूं मिली वेंदियूं आहिनि जो तव्हांखे सम्झ में न ईंदो आहे त उन्हनि खे समेटिजी कीअं, एतिरियूं सारियूं शयूं तव्हां वटि अची वेंदियूं आहिनि। सो आई गेस हर आर्टिस्ट जे मथां इहो कॾहिं न कॾहिं इहो टाइम ज़रूरु ईंदो आहे, इहो वक़्तु ज़रूरु ईंदो आहे। या सभु तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि, ऐं मां ज़रूरु पंहिंजे उन्हनि तमामु जेके असांजा स्पेसिफिकली, छो त असां उन अल्हम्दुलिल्लाह क़ौम सां तालुक़ु रखूं था जंहिंमें यूथ जो नंबर वधीक आहे, अलाह जो शुक्र आहे। ऐं चवंदा आहिनि त जंहिं क़ौम में बि यूथ वधीक हूंदी आहे उन वटि चांसिस घणा हूंदा आहिनि कामयाबी जा, अॻियां वधण जा, ऐं उहो पावर हूंदी आहे पंहिंजी क़ौम जे लाइ। असांजी यूथ वटि हिकु जेको मोटिव चइबो आहे न ज़िंदगी जो, अॼु मूंखे ईअं लॻे थो त शायदि उहो रहियो कोन्हे। असां बसि हिकु दौड़ आहे जंहिंजे पोयां हली रहिया आहियूं, ऐं उन कंहिंखे ख़बर ई कोन्हे त उहा दौड़ छाजी आहे, पर असां हली रहिया आहियूं। ॾाढो हिकिड़ी बहुत रिपीटेड एग्जाम्पल आहे, लास्ट में हिकिड़े चैनल में ॾिनो हुओ। लेट सपोज हे जो एॾा से एयरपोर्ट या रेलवे स्टेशन हली वञो, ने ओॾा उनखे चओ की मूंखे उहा से पुछे तव्हांखे केॾा वञिणो आहे, ऐं चओ केॾा जी बि टिकट ॾियो, उहा केॾा जी टिकट ॾिनो। सो इट इज़ नॉट पॉसिबल, यू हैव टू बी स्पेसिफिक, कि लाहौर वञिणो आहे, केॾा वञिणो आहे, मुल्क जो भी स्पेसिफिक डेस्टिनेशन ज़रूरी है। सही। पाण जो सवाल में घर से भी निकरी आहियूं तो बाक़ी ख़बर है कि पाण सेंटी भी वञी रहिया आहियूं। वी ऑल वर स्पेसिफाइड कि हिन डायरेक्शन से वञिणो आहे, हेॾा अचिणो आहे। सही। जॾहिं ज़िंदगी जे हिकिड़ी कलाक या 2 कलाक या हिकिड़े ॾींहं जे सफ़र में इंसान स्पेसिफिक ना हुए तो केॾा ई न पहुंचंदो। सिमिलर गोज़ विद द लाइफ। यूथ के साथ इन जनरल राइट नाउ प्रॉब्लम ही है कि उनके डायरेक्शन नहीं मिली रही, ने वो डायरेक्शन में दिलचस्पी भी नहीं गिरी रही हो। एग्जैक्टली, ये खतरनाक है। वो ये सोची रही है कि विद द विंड एंड विद द फ्लो आउं अॻियां वधंदो रहंदो, लेकिन हेड़ो थीनो न आहे। राइट। कश्ती भी जड़े समंदर में हुई थी, बज़ाहिर लगे तो चारों तरफ समंदर है, वो ही चली रही है, बट उनकी डायरेक्शन हुई थी, डायरेक्शन थी। बोडी छोडी डोडी बस जड़े वो पहुंची मंजिल से पुगी, जड़े उनकी खबर थी कि वी वर एट दिस डायरेक्शन, अन्य हाड़ा साइड पुगी आयूं। बज़ाहिर महसूस नहीं थीनो, जिंदगी में भी हेड़ो जाए। अगर आई विदाउट एनी डायरेक्शन मूव करी रही हो तो आई केॾा भी नहीं वञी रही, जो जेॾा वञी रही जो साथ उड़ा हली विया, पछी उड़ा हली विया, तो आइन जो पोते जो स्पेसिफिक होना ज़रूरी है। ने जॾहिं यूथ या एज एन इंडिविजुअल इंसान स्पेसिफिक होए तो न कि मूंखे ही कम करनो है, पछी हू उन हिसाब से पोते सराउंडिंग के चेंज करणु शुरू करे ॾिए तो। यू आर द एवरेज ऑफ द 5 पर्सन यू स्पेंड द मोस्ट टाइम विथ। हां, 5 और 6%। मैं 6 पढ़ियो किथे। Yeah, you are the 5, the 6th one is you. अच्छा, सही। If you are between the 5 writers, the 6th one is you. If you are between the 5 poets, the 6th one is you. If you are between the 5 intellectuals, the 6th one is you. हाँ। It's like this. तो ऑटोमेटिकली जॾहिं स्पेसिफिक होना है कि खबर है कि हिन डायरेक्शन में वञिणो है, तो पछी हेॾा जाए हम सफ़र भी गिनो था।
તો પછી હું જ મોં સુધી ગાલ બી શરૂ થઈ હતી, પછી ડાયરેક્શન્સ બનતા, પછી થોટ પ્રોસેસ ચેન્જ થઈ હતો. તો ही બધે ઇમ્પોર્ટન્ટ आहे. हाणे आज आई नारो रोडे ते आओ नारा तो इन जनरल पा બધે नारो था पंहिंजी यूथ वन व्हीलिंग करी रही है, फास्ट बाइक्स हलाई रही है ने आए दिन एक्सीडेंट थी रही है ने जवान बच्चा बेचारा मतलब फिजिकली डैमेज थी रही है, कैजुअलिटीज थी रही है. रीज़न ही है कि बेचारा स्पेसिफिक नहीं ने अनफॉर्चुनेटली पंहिंजी सोसाइटी में भी हिन हवाले से कोई कम भी नहीं थी रही हो. इन लगे यूथ वैसी बहुत बेहंगम हुई थी ना, उनकी हर चीज़ सारी लगे थी, उनके डायरेक्शन जो आइडिया है उन्होंने अनफॉर्चुनेटली पंहिंजी सोसाइटी में भी पा एज अ पर्सन उन बारे में हेतिरो कम भी नहीं करी रही है कि यूथ के जो है ना स्पेसिफिक करूँ. स्पेशली अनफॉर्चुनेटली मतलब पंहिंजो एजुकेशन सिस्टम भी इन ॻाल्हि ते फोकस्ड न आहे. बेसिकली वी आर गोइंग टूवर्ड्स एजुकेटेड स्लेव्स. पा बच्चे के सिम्त जी डायरेक्शन नहीं ॾिनी आहे, उनके सिर्फ पेपर में नंबर उन ते लॻाइने रखिया आहियूं, उनके हू लाइफ जी डायरेक्शन नहीं मिली किॾां से भी. एजुकेशन इंस्टीट्यूट्स भी अनफॉर्चुनेटली इन बारे में कोई ख़ास किरदार कोई शाज़ो नादिर करी रहा हूँ तो करी रहा हूँ, बट एज अ इन जनरल ही नाई थी रही हो. पंहिंजो एजुकेशन सिस्टम भी स्पेसिफिक नहीं करी रही हो, पंहिंजो समाज भी नहीं करी रही हो. तो बस आउं यूथ के ही सम्झाईंदो कि आई पुत्र जो रोल मॉडल्स बनायो. जाने आई वो वारी ॻाल्हि आहे कि हाणे जाने एदी साहब जो हिकिड़ो दौर आ गयो जी जी अॼु बि आहे. जॾहिं एदी साहब जो दौर मतलब जॾहिं आई हुआ तो मिलियंस एंड मिलियंस आई रोल मॉडल बनी आहिनि. उनजे बाद आई नारो कि सोशल वर्कर जी हिकिड़ी बहुत लंबी कतार आई कि नज़र अचे थी पंहिंजे समाज में, बिकॉज वी वर हैविंग अ वेरी स्ट्रॉन्ग रोल मॉडल. तो यूथ लाइ ज़रूरी है कि पुत्र जो रोल मॉडल्स बनाए ने पुत्र खे स्पेसिफिक करे. अदर देन दैट પછી કોઈ ફાયદો નહીં થયા. बिल्कुलु 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 इहा वाक़ई तव्हां सही ॻाल्हि कई. न असांजो एजुकेशन सिस्टम इवन असांजो जेका माज़रत सां बट असां जेको ब्रॉटअप थी रहियो आहे न उन में बि शायदि एजुकेशन सिस्टम त वरी बि घर खां ॿाहिरि आहे न, पर घर जे अंदरि बि जॾहिं असां ॾिसूं था त असांजो जेको ब्रॉटअप थी रहियो आहे जंहिं माहौल में उते बि असांखे उहा शइ नज़र थी अचे. बिकॉज़ राइट नाउ असां उन एरा में आहियूं त असां वटि उहे माण्हू आहिनि जेके बि उन ई एजुकेशन सिस्टम जा शिकार आहिनि. मसइलो इहो आहे उन खां पहिरीं जॾहिं पेरेंट्स हुआ, जॾहिं इन खां पहिरीं को 20 साल पहिरीं जी ॻाल्हि कजे त उहे जंहिं पेरेंट्स जी परवरिश में पलिया माण्हू उहे माण्हू हुआ जिन खे ख़बर ई ज़िंदगी में छा करिणो आहे, जिन खे ख़बर ई जिन वटि शायदि हे तमामु जेको हींअर असांखे ग्लोबल विलेज जे नाले सां जेके शयूं असांखे मिली रहियूं आहिनि शायदि उन्हनि वटि उहा एक्सेस कोन हुई, पर उन्हनि खे ख़बर हुई त उन्हनि खे ज़िंदगी में उहो आया छो आहिनि, ज़िंदगी कीअं गुज़ारणी आहे, ज़िंदगी खे कहिड़नि कहिड़नि स्टेप्स सां गुज़ारिबो आहे. पर हाणे माज़रत सां असां वटि उहे पेरेंट्स आहिनि जेके शायदि असांजी जनरेशन जा आहिनि ऐं उन्हनि जो बचपन उन टाइम में गुज़रियो आहे जंहिं वटि खोड़ सारा कॉर्नर्स आहिनि जिन खे पाण खे ख़बर न आहे त केॾांहुं वञिणो कोन्हे. सो ॿारनि खे उहे छा डायरेक्शन ॾींदा. इहा वाक़ई हक़ीक़त आहे ऐं इहो अलमियो आहे असांजी सोसाइटी जो. ऐं हमेशह हमेशह मां इहा ॻाल्हि चवंदी आहियां त को बि वक़्तु जेको आहे जेसि ताईं इंसानु ज़िंदा आहे को बि वक़्तु उहो न आहे जंहिंखे तव्हां फुल स्टॉप कयो. अञा बि वक़्तु आहे बहितरी जो, अञा बि वक़्तु आहे कमु करण जो. गाने जी तरफ़ हलूं था. छा शामिलु कंदासीं? ॾाढी हिकिड़ो प्यारी स्माइल सां गॾु भाउरनि सां माइक कयो आहे. मोहबत आहे सिंगिंग सां? केतिरी मोहबत आहे? बचपन खां लॻा पिया आहियूं. बचपन खां लॻा पिया आहियूं. सिंगिंग खे मोहबत थी तव्हां सां? सिंगर आहियां इन करे मोहबत ई संगीत सां. अच्छा, इन बचपन खां मोहबत ई कई आहे ज़िंदगी में? ॿियो बि कुझु कयो? सम्झो बसि मोहबत ई कई आहे. ज़िंदगी सां मोहबत ई कई. हिन टाइम अली नवाज़ चांग साहब जी शाइरी आहे, गीता हिकिड़ो उहो पेश थो कयां. जी जी प्लीज़ प्लीज़. बिना ॾोह छाले छॾे था वञो असांखे असां खां खसे था वञो. तूं त अहिड़ो वणी जो प्यार तो सां थी वियो. तूं त अहिड़ो वणी जो प्यार तो सां थी वियो. दिल जी धड़कन वई वधी इक़रार तो सां थी वियो. अहिड़ो वणी जो प्यार तो सां थी वियो. तूं त
वई वधी इकरार तो साथी वयो दिल जी धड़कन वई वधी इकरार तो साथी वयो चाह तूं ऐं राह तूं सभु कुझु फिदा तो तां कयमि चाह तूं ऐं राह तूं सभु कुझु फिदा तो तां कयमि चाह तूं ऐं राह तूं सभु कुझु फिदा तो तां कयमि कस लगी मूंखे भली वहवार तो साथी वयो कस लगी मूंखे भली वहवार तो साथी वयो दिल जी धड़कन वई वधी इकरार तो साथी वयो खत्म ही होश वियो मत होश थी हित मां पय में थी खत्म ही होश वियो मत होश थी हित मां पय थी खत्म ही होश वियो मत होश थी हित मां पय गाल्हि हथ मां वई हली इज़हार तो साथी वयो गाल्हि हथ मां वई हली इज़हार तो साथी वयो दिल जी धड़कन वई वधी इकरार तो साथी वयो दिल जी धड़कन वई वधी इकरार तो साथी वयो हकीकत हाल दिल सारी नवाजा चांग कई ये हकीकत हाल दिल आसारी नवाज चांग कई ये हकीकत हाल दिल सारी नवाजा चांग कई कान मुंहिंजी दिल पली सहकार तो साथी वयो कान मुंहिंजी दिल पली सहकार तो साथी वयो दिल जी धड़कन वई वधी इकरार तो साथी वयो तूं त वई अहिड़ो बणी जो प्यार तो साथी वयो तूं त वई अहिड़ो बणी जो प्यार तो साथी वयो दिल जी धड़कन वई वधी इकरार तो साथी वयो दिल जी धड़कन वई वधी इकरार तो साथी वयो दिल जी धड़कन वई वधी इकरार तो साथी
थी वयो। ज़बरदस्त 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 ज़बरदस्त। अच्छा इहो त ॿुधायो परचो किथां आयो? खीसे मां कढियो, ॻाल्हि ओके, इहो खीसे में विधो कयो? पाण लिखियो, पाण लिखियो, कंहिंजे लाइ लिखियो? बसि बढ़िया आज़ाद ख्याल आहिनि। आज़ाद ख्याल हो, कॾहिं कहिड़ो ख्याल? आज़ाद ख्याल। ये देखिए हम अभी असां हींअर ई पे ॻाल्हायो न त फोकस्ड कोन्हे हो, इहो आहे नतीजो जी, नतीजो जी, जी, आज़ाद थी सची ॻाल्हि आहे। असां मुतमिन आहियूं साईं जी ॻाल्हि सां। वक़्तु आहे ब्रेक जो। तव्हां सां मुलाक़ात कयो त हिन ब्रेक खां पोइ अची न त तबसरो ज़रूरु थींदो। तव्हां सां मुलाक़ात कयो त ब्रेक खां पोइ। Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh, Salam Singh. वेलकम बैक। अच्छा जी, असां कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं मां ज़रूरु पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करणु चाहियां थी जेके असांजा अपकमिंग जेके असांजा राइटर्स आहिनि उन्हनि जे लाइ बि फ़ाइदेमंद साबित थी सघनि। स्टोरी राइटिंग या शाइरी जे लाइ चयो वञे का कंहिं क़िस्म जी राइटिंग हूंदी आहे, उन जा जेके बेसिक पॉइंट्स आहिनि उहे कहिड़ा हूंदा आहिनि? कीअं अगरि कोई शाइर लिखे थो, को राइटर लिखे थो, छा ज़हन में रखी लिखे, छा उनखे माहौल क्रिएट करिणो पए, छा उहे स्टेप्स हुजनि, बेसिक स्टेप्स? पहिरीं ॻाल्हि अहसासु हुजे, एहसासु हुजे, ठीकु आहे, ऐं ॿियनि जो ॾुखु हुजे, ठीकु आहे, ऐं फिज़िकल हमदर्दी हुजे, सिर्फ़ु ज़बानी न हुजे, ठीकु आहे, ऐं उन वटि एक्सपीरियंस कमाल हुजे, हू ज़िंदगी जा अहिड़ियूं पीड़ाऊं ॾिठियूं हुजनि जीअं आम माण्हू ॾिठो हुजे। उहो शाइर थींदो आहे न, उहो क्रिएटिव, उहो मिडिल क्लास खां अक्सर अची वञी टॉप ते पुॼंदो आहे। डायरेक्ट जेको आहे न अमीर माण्हू कॾहिं बि शाइर न थी सघंदो, ठीकु आहे, छो त लग्जरियसनेस शाइरी खसे छॾींदी आहे। शाइरी हिकु पीड़ा जो नालो आहे। त इहे 5-6 अंसर ज़िंदगी में, हिकु त माण्हू जेको पंहिंजी उमिरि गुज़ारे थो ऐं उनजे अंदरि जॾहिं हिते गॾु थो थिए न ॾुख तकलीफ़ूं सभु, पर उन में अंदरि ॾांव कोन्हे कढण जो, त उहो डिप्रेस्ड थी वेंदो। त शाइरी जेका आहे उहा डिप्रेशन खां असांखे दूरि थी करे। पोइ जेको लिखी थो बगल टुटर लफ़्ज़, पोइ उनजो हुनर आहे, उनखे असां ॻंढे सिबे कहिड़े कलर सां ॾियूं था, उन में अंदरि वज़न कहिड़ो था विझूं, बहर कहिड़ो था विझूं, थॉट्स खे कीअं हुजे, रदीफ़ छा आहे, काफ़ी छा आहे, इहे सभु शयूं उन में ईंदियूं त ऑटोमेटिक जेकी शाइरी आहे उहा वेल मैनर्ड एंड सेटल्ड शाइरी अची वेंदी। त इहे 5-6 शयूं आहिनि जिन ते कमु करे इंसानु जेको आहे आराम सां लिखी सघे थो। ऐं स्टोरी राइटिंग जे हवाले सां किरदारनि खे ॾिसणो पवंदो आहे। लाइफ इज़ अ टोटली फुल ऑफ किरदार्स, कैरेक्टर्स। त उन्हनि सभिनी खे असांखे जुमाइणो कीअं आहे उहो प्लॉट क्रिएट कंदो आहे। हुन प्लॉट में अंदरि ई सॼी गेम आहे। उन्हनि किरदारनि मां कहिड़ो कहिड़ो कमु वठिणो आहे। हिते सभु असां वी आर ऑल कैरेक्टर्स। तव्हां होस्ट आहियो मिसाल, आउं राइटर आहियां, पोइट आहियां, साईं मोटिवेशनल स्पीकर आहे। त इन्हनि सभिनी जो कमु कहिड़ो आहे, इहो प्लॉट में लिखिबो आहे। पर उन में अहसासु विझिबो आहे त जीअं अॻु माण्हू पढ़े त उनखे को न को मैसेज ज़रूरु मिले, मैनिफेस्टो हुजे, ईअं न हुजे रदी जी टोकरी बराबरि, को काथां थॉट्स अचे, को काथां थॉट्स अचे, मज़ो न। उन में जस्ट मैसेज ज़रूरु हुजे, उन में क्लियर मफ़हूम हुजे, पोइ वञी सभु शयूं थींदियूं। अच्छा, त हे जेको मशहूरु ज़माना डायलॉग आहे त जेसि ताईं शाइरनि जे लाइ इहो ॾाढो मशहूरु आहे त जेसि ताईं उनखे ॾुख न मिले तेसि ताईं उहो शाइरी नथो करे सघे, इहा हक़ीक़त? हा, इहा हक़ीक़त। मतिलबु जेतिरा शाइर असां वटि हींअर मौजूदु आहिनि उहे सभु ॾुख आहिनि? सभु रियली। छा ॻाल्हाए रहिया आहिनि Really? ये त सभु पोइ ॾुखी इंसान थी वेंदासीं। यार असल में हिकिड़ो शेर है वो मशहूर मारूफ उर्दू जो, जी, बसिक्का दुश्वार है हर काम का आसान होना। बसिक्का दुश्वार है हर काम का आसान होना, आदमी को भी मयसर नहीं इंसान होना। तो ये जो शायर होता है ना, असल में ही इंसान होता ने, इंसान हसास हुए तो हसासियत जो इंसान है उनजे लाइ ही ज़रूरी न है कि वो पोते जे दुख से दुखी हुए, हाँ, वो समाज जे हर दुख के महसूस करे सके। सही सही। तो ये ज़रूरी न है कि जो शायर जो दुखी होता, हाँ, हू असल में जाने अल्लामा इकबाल है, लेट्स सपोज द बिगेस्ट हीरो, मतलब पांजी इनमें शायर मशरिक, उन्हीं के जो दुख वो उम्मत जो दुख वो सूद जुया, हालांकि ही हिमसेल्फ वाज अ प्रिविलेज्ड गाय, लेकिन उन्हीं के दुख उम्मत जो वो इंसानियत जो वो मुसलमाने जो वो जो भी मामला था, जो इनजस्टिस हुई सोसाइटी में, तो शायर बेसिकली जो सोसाइटी में जो इनजस्टिस होते हैं ना उनके फील करे तो राइट। तो जब उनके फील करे तो पछी वो पेनफुल थी वने तो इन वजह से दुखी हुए तो बेसिकली हसास माण्हू होता। सही, हसास वो महसूस करे, एग्जैक्टली। वो बेसिकली वो इंसान जेको तव्हां वर्ड यूज़ कयो वो बेसिकली इंसान में उहा शइ हुजणु खपे, सो उहो राइटिंग करे सघे थो। अच्छा, जिते स्टोरी टेलिंग जी ॻाल्हि आई त हिकु राइटर, जेके अॼुकल्ह जा राइटर असांखे नज़र अचनि था, खोड़ सारा अहिड़ा राइटर्स आहिनि जेको सुठी राइटिंग कनि था पर कमर्शियल राइटिंग कनि था, जेका जीअं असां पहिरीं सां ॻाल्हि करे रहिया हुआसीं त जेसि ताईं असांखे उहा कैफ़ियत तारी न थिए असां नथा लिखी सघूं। बट दे आर राइटर्स जेके तव्हांखे हिकु ॾींहं जे अंदरि पूरी फिल्म बि शायदि लिखी ॾेई छॾनि। उन्हनि राइटर्स जे बारे में या उन राइटिंग जे जेको फॉर्म आहे उनजे बारे में छा चवंदो?
सो उहे बि राइटर्स आहिनि पंहिंजो कमु कनि था। ॾिसो असल में जेको तव्हां जेकॾहिं पंहिंजा लफ़्ज़ खपाए नथा सघो, सेल नथा करे सघो, त तव्हां नाकाम राइटर आहियो। तव्हां में ॾिसो थॉट्स जेके दिमाग़ आहे न असांजो, इहो टोटली हिकिड़ो रोज़ी आहे, जॉब आहे। तव्हां पंहिंजे जिस्म मां कहिड़ो कमु वठी सघो था। ठीकु आहे, एक्ट्रेस आहे न, उहा मॉडल घुमींदी त उहो उनजो पैसा संभाव ईंदा। त राइटर बि ईअं हूंदा आहिनि, ऐं हक़ीक़त में कामयाबु ऐं पावरफुल अट्रैक्टिव राइटर उहो हूंदो आहे जिन जा लफ़्ज़ खपनि। पर जेको कुंड में वेही घर में सॼा पना ईअं अंबार हणंदो ऐं उनखे केरु पढ़े ई कोन, त उहा उनजी ग़लती आहे। छो नथो पढ़ियो वञे तोखे? तुंहिंजे अंदरि में उहा वाइब्रेशन पैदा करणी पवंदी त माण्हू तो वटि अचणु शुरू कनि। न अचे वरी ट्राई कर, लेट्स ट्राई अगेन जेसि ताईं तव्हां वटि उहो मवादु अचे ऐं माण्हू वाइखो थी वञे, वायरल थी वञे, सम्झो तव्हां टॉप आहियो। ऐं हज़ारे माण्हू आहिनि जेके वायरल कोन्हनि। सो तव्हां सेलिंग जे लाइ तव्हां कुझु बि लिखो उहो सही आहे? जेको अॼुकल्ह असां मुआशिरे में जेके लिखिया पिया वञनि, उहो सेल त उहो थो थिए। सेल सही उनजे करे बि आहे त असां वटि ॾिसो जेको कुझु पावर्टी जेका आहे न, उनखे ख़तमु करण जे लाइ शाइर अक्सर पैसनि ते शाइरी लिखंदा आहिनि। ठीकु आहे, त मौलाई जो जॾहिं गुज़र सफ़र इहो आहे त करणु घुरिजे। शायदि ग़लति छा आहे हिन में, बनिस्बत उहो कंहिं बुराई तरफ़ हलियो वञे। ठीकु आहे, जेकी बि शाइरी थियनि थियूं सही आहिनि, इनखे ग़लति करार न ॾिनो वञे। पर उहो जेकॾहिं उहो कमु बि न करे त पोइ त उहो वञी ख़ुदकुशी करे न। अहिड़ो कुझु ऐं कोशिशि आहे, लिखियो कोन्हे बस जे पोयां अक्सर असां लफ़्ज़ पढ़ंदा आहियूं, अहिड़ो कुझु लिखियो न, लिखियो कोन्हे, पर मूड आहे ज़रूरु लिखंदो। सेल त उहो थो थिए, छो न लिखियो आहे? ऐं कोशिशि ॾिसो, लिखियो त आहे, जॾहिं सेल थिए न, आई एम स्टिल ट्राइंग। मार्केट में सुभाणे भट्टी साहब जे नाले सां अहिड़ो को शेर अचण वारो आहे न? रियली थींदो। ॾिसो टैलेंट आहे, उनखे ज़ाहिर करे माण्हू। दिस इज़ व्हाट इज़ मोटिवेशन यासिर साहब। इनखे असां प्योर जेको फॉर्म आहे न मोटिवेशन जो, उहो इहो आहे। सो वॉट एवर इट इज़, बट जेका असां प्रोग्राम जी शुरूआति खां ॻाल्हि पिया कयूं, त एटलीस्ट असांखे ख़बर असांखे छा करिणो आहे, चाहे कुझु बि आहे, बट एटलीस्ट असांखे ख़बर आहे त असांखे ज़िंदगी में छा करिणो आहे। अच्छा, थोरो सो तव्हांजे एक्सपीरियंस जी तरफ़ बि ईंदमि। तव्हां बि ज़ाहिरा तव्हांजी जेके जॉब्स आहिनि उहे उन कैटेगरी जो आहिनि, तव्हां हर ॿिए माण्हू सां मिलो था, हर तबिके जे माण्हू सां मिलो था। उहो माण्हू जेको मुश्किल में आहे उनखे बि ॾिसो था, उहो माण्हू जेको ख़ुशहाली में आहे उनखे बि ॾिसो था, उहो माण्हू जेको घुरे थो उनखे बि ॾिसो था, उहो माण्हू जेको ख़ामोश आहे उनखे बि ॾिसो था। पंहिंजे एक्सपीरियंस सां तव्हां हिकु काफ़ी जॻहियुनि ते शायदि तव्हांखे इहो सुवालु पुछियो बि वियो हुजे, बट मां चाहियां थी त उनजी जेका सम्झाणी आहे उहा माण्हुनि ताईं पहुचाए सघूं। छा असांखे, अगरि नॉर्मल वर्ड शायदि काफ़ी माण्हुनि जी दिलि आज़ारी थिए माज़रत सां चवण खां पहिरीं, छा असांखे घुरण जे लाइ मजबूर कयो वियो आहे? छा असांखे महिनत करण खां परे कयो वियो आहे, या मजबूर कयो वियो आहे, या असांखे वधीक मोटिवेट कयो वियो आहे त असां घुरूं ताकी आराम सां सभु कुझु कमु थी वञे, असांखे महिनत न करणी पए? व्हाट डू यू थिंक? असल में ये डिपेंड करे तो कि आंजी सोसाइटी जो स्कूल ऑफ मतलब किन थॉट प्रोसेस से गुजरी रही है। हाणे घणा माण्हू अहिड़ा हूंदा था जो मुश्किल खे इंजॉय करनि था। पंहिंजो जो ओवरऑल सिस्टम आहे हू प्रमोट करे रहियो आहे बेसिकली लग्जरी खे। ठीक है, विच मेक अस फील कि अगर इंसान लग्जरी में आए तो हू बेस्ट फॉर्म ऑफ लाइफ है। बिल्कुल हैप्पीनेस मतलब बेसिकली जो असल इंसान जो ज़िंदगी जो मकसद है इन नॉर्मल लाइफ, वो है खुश रहनो। हाणे पंहिंजे एॾा कन्फ्यूजन है खुश थीन में ने लज्जत या मज़े में। अगर हम कोई चीज़ खाई हुई तो ही मीन के लजीज लगे रही, मज़ा अच्छी रही है, बट इट हैज़ नथिंग टू डू विथ हैप्पीनेस। इन जो ताल्लुक खुशी से न है। जो लज्जत या मज़े जो लम्हो है ना, वो गुजरन के बाद जब इंसान उनके बारे में सोचे तो वो अपसेट थी वञे तो। अगर ज़िंदगी में जो मिसाल आई पाकिस्तान टूर थे विया, आई के बहुत मज़ा आ गया, जॾहिं आई बहुत बार बार सोचना तो आई अपसेट थी वेंदा यार, बहुत ज़बरदस्त वक्त गुजरी वियो। सही। सो इट इज़ नॉट हैप्पीनेस, इट वाज द प्लेजर। सही। हैप्पीनेस करो आहे अगर आई समाज लाइ या इंसानियत लाइ या कोई जे भी इंसान लाइ कोई सारो कम करी आयो, ठीक है, आई जॾहिं मुझे बारे में सोचना कि खुशी थी नहीं यार, अल्लाह जो शुक्र है हुक्म अल्लाह मुझसे बेहतर कराई ॾिनी, तो दिस इज़ व्हाट हैप्पीनेस इज़। तो ये हिकिड़ो बहुत वॾो फ़र्क़ु है कि हैप्पीनेस जो है ना वो असल में पा मटीरियलिस्टिक चीज़ें में गोती रही आहियूं। वो वॾे घर में रहे तो वो खुश होनो, वो वॾी गड्डी में घूमे तो वो खुश होनो, वो कोई कम नहीं करियो रिलैक्स तो वो खुश होनो, लेकिन ये खुशी ना है असल में। सही। खुशी जो हैप्पीनेस है इट्स अबाउट गिविंग। खुशी दीन जो नाम है ने हु अल्टीमेट आई नारो कोई अहिड़ी चीज़ कोई अहिड़ो नेकमल जो आई
सिर्फ अल्लाह जी रज़ा ने खामोशी से करी दियो एट वंस आई कि जो एहसास थी तो ना दिल में वो हैप्पीनेस आहे उहा हैप्पीनेस आहे एट वंस सही क्या ई इंसान लाइ की बेहतर करी सघंदो ने आऊं करी विझो नहीं ज़रूरी नहीं कि उनजे लाइ इंसान कोई स्पेसिफिक मोमेंट होते जाने लेट सपोज ये जो कन्वर्सेशन थी रही है अगर ई तमाम तर कन्वर्सेशन से कोई हिकिड़ो शख्स भी लाइफ में मोटिवेट थी वञे थो ये जो ओवरऑल कन्वर्सेशन थी रही है इन प्रोग्राम में कोई हिकिड़ो इंसान भी कन्विंस थी वञे थो या उनजो थॉट प्रोसेस चेंज थी वञे थो तो दिस इज़ हैप्पीनेस तो ही फीलिंग ही जज्बो के अगर आऊं ही गाल करी रही ना इनसे कोई चीज़ ज़िंदगी में किक बेहतरी अची वञे थी दिस इज़ हैप्पीनेस दिस इज तो वो इट्स ऑल अबाउट योर एटीट्यूड इट्स ऑल अबाउट द थॉट प्रोसेस सही तो घणा माण्हू मुश्किल में इंजॉय करनि था घणा माण्हू आसानी के इंजॉय करनि था तो ये बदे एड़ा जो है ना हाँ बाक़ी अहिड़ा घणा हीरोज़ मिलंदा जो मुश्किल तरी आसान तरीन ज़िंदगी छॾीने मुश्किल तरीन ज़िंदगी अडॉप्ट करी आहे जस्ट लाइक कायदे आज़म बिल्कुल बिल्कुल हर सहूलत हुई ज़िंदगी जी बट हू करो करी आहे मुश्किल तरीन ज़िंदगी जी तरफ़ अची विया ने पछी पछी ट्रीटमेंट भी मेडिकली ना कराया ने पछी दीगर मामला यानी पतो कि मुश्किल में ने उनके एंजॉय करी आहे तो इट वाज अ थॉट प्रोसेस सही सही अहिड़ा खोड़ सारा मिसाल सां वटि आहिनि बेटा ई सरकार खे ॾिसो ही वेंट ऑन अ जर्नी जेका इलाही मुश्किल जर्नी हुई उहो बि सभ हाउ तव्हां जॾहिं अहिड़ियुनि तव्हां हस्तियुनि खे पढ़ो था उन्हनि जे बारे में ॼाणो था लिटरली ईअं लॻे थो त ज़िंदगी त उन्हनि गुज़ारी आहे ज़िंदगी जो असल मक़सदु त उन्हनि ई सम्झो आहे असां त बसि असांखे हिकु पटड़ी ॾिनी वई आहे जंहिं ते असां सिर्फ़ु हलूं पिया कुझु माण्हू थोरो स्पीड सां हली रहिया आहिनि कुझु माण्हू शायदि स्लो हली रहिया आहिनि कुझु माण्हू उन पटड़ी ते शायदि कंहिं ट्रेन जो इंतज़ारु करे रहिया आहिनि ऐं कुझु माण्हू ॿियनि माण्हुनि खे हथु पकड़ाए हली रहिया आहिनि सो असां सभई उन ई में सवार सभी थोड़ा सा इनमें ऐड करनो बेसिकली ये जो बदे सिस्टम पर नारी है ने जो आई गाल करी ये वहाँ से 150-200 वर्ष है जड़े से कैपिटलिज्म आ है ना कैपिटलिज्म के पुत जी मार्केट प्रमोट करनी है हाँ तो हु आई की हु चीज़ वेचनो जो आई जी जिंदगी में ज़रूरत ना है अच्छा उनजे लाइ ज़रूरी करो है कि आई के हु लग्जरी ॾेखारण में अचे थ्रू मीडिया थ्रू सोशल मीडिया जस्ट टू जनरेट द कस्टमर्स इससे अगर आई 50 बार पहले कोई के चियात के सेल फोन इज नेसेसिटी उच योर हु केयर्स खतो किताब से भी कम थी रही हो वो यस ठीक है आज अगर इनजे गुजारो ना इंसान सवार में बदे से पहले उठी नहीं करता तो ये बेसिकली कैपिटलिज्म इन तरह से सिस्टम सोसाइटी के वो करियो है कि उन जो कस्टमर डेवलप थी है सही तो वो इन तरह की लग्जरी लाइफ के दिखाड़ा तो वो पची ब्रांड्स जो दौड़ नहीं बड़ी चीज़ों अच्छा उनसे इंसान के ही लगे तो जो अफोर्ड नहीं करी सकनो लेट सपोज उनके लगनो कि अगर ये चीज़ गिनी गिनो आप खुश थी विनो वो वीवर मेहनत करे तो जड़ो वो चीज़ गिने तो पची उनके रियलाइज थी तो कह रहा तो डो बीडी में जो आदि थी वियो हाँ बिल्कुल बिल्कुल जिनके उहा ख़ुशी जंहिंजी ख़ुशी जंहिंखे असां ख़ुशी सम्झी रहिया आहियूं उहा शायदि हिकु ॾींहं जी हुजे ॿिनि ॾींहं हुजे वधि में वधि महीने जी हुजे उन खां पोइ उहा आम शइ भई नयो नओं फ़ोन मिलंदो नई नई गाॾी मिलंदी ॾाढो संभाले उनखे हलाईंदासीं उन खां पोइ असां उनखे आम शइ सम्झंदा आहियूं इहे रूटीन जूं ॿियूं शयूं हूंदियूं आहिनि या जीअं असांजो पुराणो को भॻल मोबाइल हो उहो ई असां उनखे ट्रीट करे रहिया हूंदा आहियूं सो मटीरियलिस्टिक जेके शयूं आहिनि उहे आई गेस कुझु टाइम जे लाइ आहिनि असली जेका रूहानियत वारी ख़ुशी आहे अगरि असां उहा सम्झी वञूं त छा ई ॻाल्हि आहे अच्छा जिते रूहानियत जी ॻाल्हि थी आहे उते रूह जी ग़िज़ा जी बि ॻाल्हि थींदी ऐं उहो बि ॿुधिबो छा ॿुधाए रहिया आहियो हींअर गज़ल आहे सिकंदर सरवाण साहब जी शाइरी आहे सही सही जी तुंहिंजो आहियां यादि कर तो चयो हो तुंहिंजो आहियां यादि कर ॿिए खे हरगिज़ की न चाहियां यादि कर तो चयो हो तुंहिंजो आहियां यादि कर तो चयो हो तुंहिंजो आहियां यादि कर ॿिए खे हरगिज़ की न चाहियां यादि कर ॿिए खे हरगिज़ की न चाहियां यादि कर यादि कर यादि कर को लजे की तो कया
विसारई कोलजे की तो कया जो विसारई कोलजे की तो कया बेवफा मन मातनाया याद कर बेवफा मन मातनाया याद कर देखे हर किस की न चाहा याद कर मुझे मन में तात तू जिया सदा मुझे मन में तात तू जिया सदा मुझे मन में तात तू जिया सदा मां विसारो मूर नाया याद कर मां विसारो मूर नाया याद कर देखे हर किस की न चाहा याद कर देखे हर किस की न चाहा याद कर याद कर साजन सरवाण किए जिए ओ सिवा साजन सरवाण किए जिए ओ सिवा साजन सरवाण किए जिए तस्वुर में तस्वीर ठाया याद कर तस्वुर में तस्वीर ठाया याद कर देखे हर किस की न चाहा याद कर तो चयो हो तुझो आया याद कर तो चयो हो तुझो आया याद कर देखे हर किस की न चाहा याद कर देखे हर किस की न चाहा याद कर याद कर याद कर अच्छा जॾहिं खां शो शुरू थियो आहे असां अहिड़ा ई गाना ॿुधी रहिया आहियूं छा राज़ आहे हिन जे पोयां कंहिंजी कंहिंजी यादि में ॻाए रहिया आहियूं असां अंदरूनी दर्द दर्द जे बारे में ॻाल्हायूं था पर वक़्तु आहे ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध वेलकम बैक जी अच्छा ये किथे दुख जी ॻाल्हियूं छॾी हुईसीं उहो छा हो छा स्टोरी जी अदी दुख अलाह ज़िंदगी में न ॾींदो हा बाक़ी इहो आहे जो दुनिया जा इंसान दुख जे पोयां छो थो दुनियादारी जेका ॾिसूं था पिया हा। त इहे सभु कुझु वहे वापरे थो डेली जी बुनियाद ते हा पोइ उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू केस ॾिसो कंदो थो तव्हांजे वञे। असां तव्हां जेके ग़ज़लूं था ॻायूं असां उनजे हिसाब सां पुछी रहिया आहियूं तव्हां डेली जी ॻाल्हि करे रहिया आहियो जी 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 ज़िंदगी में डेली जी ॻाल्हि करे रहिया माण्हू मिलनि अहिड़ा दोस्त था हा। जेके डेली न दर्द सां भरियल आहिनि हिकिड़ो माण्हू ॻोल्हे छॾे जी 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 डेली ॻोल्हींदो त इहो ई थींदो मिलनि अहिड़ा पिया मिलनि अहिड़ा पंहिंजे पिया। हिसाब सां दुनिया जी अक्सरियत अहिड़नि माण्हुनि जी अॼुकल्ह जिनखे तक़रीबन दुख पीड़ाऊं दर्द टे माण्हू ओड़ा आहिनि चोथों कोई ख़ुशि नज़र अची थो वञे हा बाक़ी न त माण्हू दर्दनि में असां भरियल ख़ुशि आहिनि। आहियूं
तव्हां ख़ुशि आहियो? न असां तव्हां मां बि ख़ुशि आहियां। असां ख़ुशि आहियूं न। अलाह जी बसि महिरबानी। ख़तमु, ॻाल्हि ख़तमु। अलाह जी महिरबानी आहे। बसि अलाह जो शुक्र आहे, माण्हू उन ते शुक्र करे। जी, जी। अच्छा, हिते ज़रूरु मां इहा शइ बि शामिलु कंदमि त जॾहिं बि तव्हां खां स्टार्ट कंदमि भट्टी साहिबु, त जॾहिं बि तव्हां का स्टोरी लिखो था, काफ़ी माण्हुनि जो इहो चवणु आहे त जॾहिं को राइटर लिखंदो आहे उहा मुआशिरे जी अकासी करे रहियो हूंदो आहे। ऐं वरी ॿियो पहलू हिन ॻाल्हि जो कुझु इहो आहे त माण्हुनि जो इहो चवणु आहे त जॾहिं तव्हां का शइ लिखो था त उहा मुआशिरे में थियणु शुरू थी वञे। तव्हांजो छा ख़्यालु आहे हिन ते? इहे मुआशिरे में थियण त न आहे। पहिरीं ॻाल्हि त असां जॾहिं माज़ी खे ॾिसंदा आहियूं न, अक्सर असां उन्हनि शयुनि खे रिवाइंड करे सिर्फ़ु लिखंदा आहियूं। पहिरीं ॻाल्हि इहा, अॼु ॾींहुं त ईअं ई थींदो पियो अचे। पर को न्यू ट्रेंड अगरि सेट करिणो आहे न, उन जे लाइ असांखे टोटली टीम एंड माइंड सेट ते कमु करिणो पवंदो। का शइ या मिसाल समहाउ अगरि असां ॻाल्हि कयूं लॉ ऑफ अट्रैक्शन ते अगरि असां स्टोरी लिखूं त यूनिवर्स कीअं कमु थी करे ऐं शयुनि खे पंहिंजी तरफ़ कीअं अटैक करे सघूं था, त इहा नई शइ हूंदी जॾहिं माण्हू वञी हिन खे एडॉप्ट कनि। पोइ इहो जॾहिं एडॉप्ट करणो आहे त उहो मिरेकल्स लाइफ में थियणु शुरू कंदा। हा यार, मुंहिंजी पसंदि जी शादी थी, मां दिमाग़ में डेली सोचींदो हुयुसि 17 सेकंडनि ताईं, 30 सेकंडनि ताईं, ऐं मां पोइ उन ख़्याल में इमेजिनेशन में गुम थी वेंदो हुउमि। ऐं रियलिटी इज़ दैट इमेजिनेशन। पोइ न्यूटन थो चवे त आइंस्टाइन न्यूटन थो चवे त इमेजिनेशन इज़ अ मोर पावरफुल देन नॉलेज। त जेको असां इल्मु पढ़ूं था जॉब्स जे लाइ या ॿियो कुझु, उन खे छॾे साइड ते रखो। पर हिते तव्हां फील कंदव न, तव्हांजा लिंग कांडारी जी वञनि, उहा विदिन दी 2-3 महीननि में रियलिटी थी वेंदी। ऐं ईअं ई आहे मैनिफेस्टन जंहिंखे असां चवंदा आहियूं। त इहा न्यू ट्रेंड आहे ऐं इन खे असां राइटअप में आणे सघूं। पर इन जे लाइ टाइम लॻंदो। ख़ासि करे अंग्रेज़ी लिटरेचर जेको आहे न, सॼो इन ते आहे, मैनिफेस्टेशन ते आहे। ठीकु आहे, हीअ जेके बि टॉप 10 बिलियनर्स आहिनि, इलन मस्क वारा, इहा सॼी इमेजिनेशन आहे। ठीकु आहे, अमेरिका या USA वटि जेकी बि वर्किंग बाउंड्रीज़ आहिनि न, इहे सभु जेके लॉ ऑफ अट्रैक्शन ते कमु कंदा आहिनि। ऐं दुनिया जी तव्हांजी जेका स्टोरी जेका तव्हां राइटिंग कयो था, उहा स्पेसिफिकली कंहिं मौज़ूअनि ते हूंदी आहे? मुंहिंजी माइंड स्ट्रक्चर ते आहे। त ज़िंदगी कीअं ख़ूबसूरत बणाए सघे थी, सभु शइ हुजण जे बावजूदि ऐं सभु शइ न हुजण जे बावजूदि बि होलनेस कीअं महसूसु कजे। ऐं अणकुट सॼो ॾींहुं न सोचे यार हे शइ कोन्हे ऐं हे शइ छो न आहे मूं वटि, मूं कहिड़ो ॾियो कि समहाउ ईअं थॉट्स न समहाउ फील करे त मां ई सभु कुझु आहियां। आई एम एवरीथिंग, आई कैन अट्रैक्ट एवरीथिंग इन माई लाइफ। एटीट्यूड इज़ एवरीथिंग। एटीट्यूड समहाउ के तव्हां सोचो कीअं था, हाउ टू थिंक। मुंहिंजी स्पेसिफिक इन ते आहे त इंसान जेके अॼुकल्ह मायूस डिप्रेशन ऐं ख़ुदकुशी आहे, उन्हनि खे थॉट्स अचनि था ऐं हू कनि छो नथा को बि शइ। किथां शुरूआति केरु थो चए मूंखे ₹1,00,000 वारी पघार मिलंदी त मां पोइ कमु जॉब कंदुमि, ईअं न आहे। हाणे आउं अगरि हिनमहिल ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, मां 17th ग्रेड जो ऑफिसर आहियां। त मुंहिंजी जेकी पहिरीं पघार हुई यूनिवर्सिटी जे पास आउट थियण खां पोइ, उहा 4,500 हुई। ऐं उहो कमु कयो हुयो। हीउ हिकिड़ो स्टेप बाय स्टेप सेटअप आहिनि। त राइटअप जेकी बि किताब आहिनि न, जेकॾहिं अॼु केर बि अगरि सिंधी अदब बि केरु नथो पढ़े न, उहो पंहिंजी ज़िंदगी पाण तबाह थो करे। ठीकु आहे, ऐं अदब लिखण बि इहो घुरिजे, इस्लाही अदब लिखणु घुरिजे। हीअ शयूं जेके आहिनि असांजो ॾुख, इहे असांजा पंहिंजा ज़ाती ख़्याल आहिनि। ऐं ज़ाती ख़्याल केरु छो पढ़े, उन जी ज़िंदगी मुंहिंजे ॾुख सां कहिड़ी चेंज थींदी। सो लिटरेचर खे स्पेसिफिक थियणो पवंदो। सही। सो मूंखे तव्हांजी ॻाल्हियुनि मां जेको मूंखे सम्झ में अचे पियो त तव्हां मुआशिरे जी बजाए जे तव्हां मुआशिरे जी अकासी कयो, तव्हां मुआशिरे खे अहिड़ी शइ ॾियो जो मुआशिरो मजबूर थिए उन बारे में सोचण, अमल बि करे। सही। तो तव्हांखे अगरि मुआशिरे में सुठा अमल खपनि त तव्हांखे सुठो लिखणो पवंदो, चाहे मुआशिरो कुझु बि करे। सही। अच्छा जी, तव्हांजी तरफ़ बि अचणु चाहींदमि ऐं ज़रूरु अहिड़ा टिप्स जेके, छो त प्रोग्राम जे तव्हांजी तरफ़ आहियूं असां, त मां ज़रूरु चाहियां थी त असांखे जेके माण्हू ॾिसी रहिया आहिनि उन्हनि जे लाइ कुझु अहिड़ा टिप्स असां शामिलु करे सघूं जेके उन्हनि खे पंहिंजी ज़िंदगी में मोटिवेटेड रखनि। बिकॉज़ ज़ाहिर हिकु मायूसी जी लहर असांखे नज़र ईंदी आहे, असां फील कंदा आहियूं ॿिए ते आसान लफ़्ज़नि में ॿिए ते भारण जेको आहे न, असां उहो सिखी छॾियो आहे। असां पंहिंजी जेका एबिलिटी आहे उनखे किथे असां साइड ते रखी छॾियो आहे, पंहिंजी कैपेबिलिटी खे असां साइड ते करे छॾियो आहे। सो मोटिवेट रहण जा कहिड़ा टिप्स आहिनि? ॾाढो वो सिंपल नंढी एग्जांपल्स ॾींदो। हिकिड़ी एग्जांपल तो मूंखे दर्द जी वजह से यादि आई जो शायरी करी हुई ऐं जो उनसे रिलेटेड ॾियां हिकिड़ी एग्जांपल। हिकिड़ी रिसर्च थी रही हुई पावर ऑफ इमेजिनेशन जो भाउ ॻाल्हि करी आहे। हिकिड़ो शख़्स हो तो उनके सज़ाए मौत थी वञे थी, तो उनके चवनि था कि यार ना तोखे सज़ाए मौत थी रही है, हाणे असां अगरि तोखे फांसी जो फंदो लॻाईंदा न, तुंहिंजी गर्दन टुटंदी, न तोखे तकलीफ़ थींदी, न 4-5 मिंटूं लॻंदी तुंहिंजी जान निकिरण में। इट्स अ पेनफुल प्रोसेस। छो त असांजे वटि हिकिड़ो ॿियो ऑप्शन आहे, असां हिकिड़ी रिसर्च करे रहिया आहियूं। अगरि तुंहिंजो हिसो बनी वञे, मरण तो वैसे भी जाए,
लेकिन मैं तो पेन बहुत कम थी ना छो तो अच्छा हू करो है छो तो असा तो कि ब्लैक कोबरा से डसाइना ठीक है लेकिन उनमें ही थी ना तो कि दर्द सिर्फ अगली सुई चुभन जरूर थी ना तू मरी वेंदे 2 मिनट में तो चो तो ये आसान मत वधारे बेहतर है ठीक है वो एग्री थी वेंदे तो हाणे मुझे सामने स्लोली हिकिड़ो ब्लैक कोबरा गिनी अचनि था उनके काटण लाइ ने जॾहिं मुंहिंजे बिल्कुलु क़रीब गिनी अचनि था कि हाणे इनके काटण वारा तो उनजी अखीअ ते ब्लाइंड फोल्ड करे ॾीनि था ने उनखे हिकिड़ी सुई चुबाए ॾीनि था 2 मिनट तो माण्हू मरी वञे थो सिंपल नॉर्मल नीडल से जॾहिं उनजो पोस्टमार्टम थिए थो तो उनजी बॉडी जे अंदरि ब्लैक कोबरा जो पॉइज़न मिले थो यस यस ठीकु आहे हिकिड़ी एग्ज़ाम्पल ॿी एग्ज़ाम्पल हिकिड़ो सियाह फार्म बच्चो हुए थो न हू चर्च में वञे थो न फादर स्पीच करे रहिया हूंदा फादर चवनि था कि योर इमेजिनेशन इज़ द मोस्ट पावरफुल थिंग विच यू गाइज आर हैविंग तो आए कि ज़िंदगी में जो भी बनना है ना बेशक वो अनबिलीवेबल है उनके बारे में सोचो ज़रूर तो बच्चो चए थो कि अच्छा आउं वधे से वधारे वॾो कहिड़ो सोची सघां थो सियाह फार्म बच्चो हुए थो इट वॉज ब्लैक किड वो हिकिड़ी नामुमकिन चीज़ सोचे थो जो अज तक ह्यूमन मैनकाइंड में कॾहिं ना थी हुई इससे पहले बिल्कुल नामुमकिन चीज़ वो सोचे थो कि आई विल बिकम द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका ने अमेरिका की हिस्ट्री में कॾहिं भी अहिड़ो ना थियो हो ने इट्स अ लॉन्ग स्टोरी कटिंग इट शॉर्ट वो बच्चो बाद में प्रेसिडेंट ऑफ अमेरिका बने तो नहीं ही वाज ओबामा यस 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 सो इट्स ऑल अबाउट दिस कि इंसान जी जो सोच है ना जहिड़ी इंसान जी सोच होती इन तरह जो मॉलिक्यूल्स इन तरह जी चीज़ों इंसान जी बॉडी में सर्कुलेट करनि थियूं इन तरह जी अपॉर्चुनिटी नज़र अचनि थियूं अगर आई जो एॾा फूल नारो शुरू करो आई कि हर तरफ फूल नज़र अचनि लाइट्स नारो शुरू करो हर तरफ लाइट्स नज़र अचनि तो इट डिपेंड्स अक्सर ये थींदो आहे त असां कुझु वठण जो सोचींदा आहियूं त पोइ फॉर एग्जांपल उहा असांखे शइ हर जॻह ते नज़र ईंदी आहे पोइ असां सोचींदा आहियूं त यार हे त मतिलबु असां सोचियो आहे साम्हूं नज़र अचे सो इहो हिकु नेचुरल प्रोसेस आहे नेचुरल फिनोमिना आहे जेको इंसान सां थिए थो त सुठी सोचूं रखो इंशाल्लाह ज़िंदगी में सुठो थींदो ॾुखनि में सुख ॻोल्हियो त सुख वारा गाना बि यादि ईंदा थैंक यू सो मच असां सां गॾु हुजण जे लाइ प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ थैंक यू सो मच तव्हांजो बि असां गॾु हुजण जे लाइ आख़िर में असां कुझु शामिल करे रहिया आहियूं ऐं इंशाल्लाह पंहिंजे नाज़रीन जे लाइ सुठो प्यारो शामिल करे रहिया आहियूं तव्हां सां मुलाक़ात इंशाल्लाह सुभाणे थींदी तेसि ताईं असां सभिनी खे ॾींदा इजाज़त हिन गाने सां गॾु अल्लाह हाफ़िज़ जी तोसां हर रोज़ मिलण जो मज़ो पंहिंजो आहे तोसां हर रोज़ मिलण जो मज़ो पंहिंजो आहे तोसां हर रोज़ मिलण जो मज़ो पंहिंजो आहे तुंहिंजे पाड़े में रहण जो तुंहिंजे पाड़े में रहण जो मज़ो पंहिंजो आहे तोसां हर रोज़ मिलण जो मज़ो पंहिंजो आहे तुंहिंजी दिल में आहियां बिल्कुलु इहो बि काफ़ी पर तुंहिंजी दिल में आहियां बिल्कुलु इहो बि काफ़ी पर तुंहिंजे नेणनि में टिकण जो मज़ो पंहिंजो आहे तुंहिंजे नेणनि में टिकण जो मज़ो पंहिंजो आहे तुंहिंजे पाड़े में रहण जो मज़ो पंहिंजो आहे तोसां हर रोज़ मिलण जो मज़ो पंहिंजो आहे हली माखी हुजे मिसरी रखां पिरी पर ते
इरशाद चखण जो मज़ो पंहिंजो आहे चाहो इरशाद चखण जो मज़ो पंहिंजो आहे तुंहिंजे पाड़े में रहण जो मज़ो पंहिंजो आहे तोसां हर रोज़ मिलण जो मज़ो पंहिंजो आहे तुंहिंजे हथड़नि खे चुमण सां सुकून मिलंदो आहे तुंहिंजे हथड़नि खे चुमण सां सुकून मिलंदो आहे तुंहिंजा पर पेर चुमण जो मज़ो पंहिंजो आहे तोसां हर रोज़ मिलण जो मज़ो पंहिंजो आहे तुंहिंजे पाड़े में रहण जो मज़ो पंहिंजो आहे तोसां हर रोज़ मिलण जो मज़ो पंहिंजो आहे तोसां हर रोज़ मिलण जो मज़ो पंहिंजो आहे तोसां हर रोज़ मिलण जो मज़ो पंहिंजो आहे सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।